छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं आहियां अव्हां जो मेज़बान जाफ़र मेमून। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में, जिते हैदराबाद फेस्टिवल जे हवाले सां हिकु वेहक थी रही आहे। सिंध में सियासी ऐं फ़िक्री अदब जे हवाले सां हीअ जेका वेहक आहे उन में जामी चांडियो, मंसूर शाह, गोहर मेमून मुखातिब थींदा ऐं इन खां पहिरीं अब्दुल रज़ाक उमरानी जेको हिन वेहक खे मॉडरेट करे पियो, उहो हींअर ॻाल्हाए रहियो आहे। तंहिं करे अचो त संदसि आवाज़ ऐं बाक़ी सेशन अव्हां जी समातनि ताईं रखूं। असांजी जिदोजहद उन सां लाॻापियल हुजे त उनखे असीं सियासी या फ़िक्री अदब चऊं या इन अदब जा ॿिया बि के पासा आहिनि। महिरबानी। जेको तव्हांजो सुवालु आहे उनजी मां शुरूआत ईअं थो कयां। जॾहिं असां कंहिं बि शइ खे सियासी चऊं था त पहिरीं सम्झो उनजो मतिलबु छा आहे। सियासी जो मतिलबु आहे त रियासत सां वाबस्ता ॻाल्हियूं या शयूं। पॉलिटिकल जो मतिलबु, पॉलिटिकल जो लफ़्ज़ जेको आहे उन तो पॉलिटी मां आहे। पॉलिटी माना रियासत, स्टेट्स। इन करे पंहिंजे लफ़्ज़ी बिहक मां ई ज़ाहिर आहे त सियासी अदब जो मतिलबु आहे त बुनियादी तौर ते रियासत, पोइ उनजी निस्बत सां सियासत, सियासी समाज, सियासी नज़रियनि, सियासी तहरीकुनि, सियासी तंज़ीमुनि, सियासी मुहरिकनि ऐं सियासी इनक़लाबनि ऐं जेके बि हालतुनि थियनि थियूं उन्हनि जे बारे में जेको बि गहराईअ सां सोचिजे थो, इल्मी, फ़िक्री, तजियाती जेको अदब आहे उनखे चइबो हुयो। ऐं सियासी अदब जी जेका तारीख़ आहे उहा एतिरी ई पुराणी आहे जेतिरी इंसानी इल्म जी तारीख़ पुराणी आहे। ऐं तव्हां ॾिसो त क़दीम यूनानी ऐं रूमी तहज़ीब खां वठी ऐं हिंदुस्तान में कन्फ्यूशस, ऐं चीन में कन्फ्यूशस, ऐं हिंदुस्तानी तहज़ीब में जेतोणीकि सियासी अदब मख़सूस माना में त कोन हो, पर उहे रिवायतूं सां मिलनि थियूं। कंहिं ज़माने में चारवाक हुआ जेके हिते जा वॾा मुफ़क्किर हुआ, पोइ उनजो अदब नथो मिले। त सियासी अदब जो मतिलबु आहे रियासत, उन सां वाबस्ता सियासत, समाज, तहरीकुनि, नज़रियनि, मुहरिकनि जे बारे में इंसानी फ़िक्र, इस्तदलाल, इंसानी तर्जुमो, इंसानी इल्मु। हाणे तव्हांजो सुवालु आहे त उहो तरक़ी पसंदि आहे, रोशन ख़्यालात आहे त ज़ाहिर आहे सियासी अदब हर क़िस्म जो आहे। सियासी अदब हुजत परस्त बि आहे। दुनिया में जेतिरा सियासी नज़रिया आहिनि ओतिरे क़िस्म जो सियासी अदब बि आहे। हर नज़रियो ऐं हर फ़िक्र रियासत खे, सियासत खे, समाज खे, इंसानी ज़िंदगीअ खे, उनजे मसइलनि खे, उनजे मुहरिकनि खे पंहिंजी अखि सां ॾिसे थो, पंहिंजे मख़सूस नज़रिए जे ज़ाविये खां उनजी परख करे थो, छंड छाण करे थो ऐं पोइ नतीजा कढी समाज में आणे थो। इन करे
जेनेरिक सेंस में त इहा शइ तय आहे त दुनिया जी हर फ़िक्र जे सां गॾोगॾु सियासी दब हूंदो आहे। पर दुनिया में हक़ीक़त इहा आहे त जंहिंखे असां चऊं था, जंहिंसां असांजी तालुक़ु आहे, या जंहिंखां जेका तरक़ी पसंद या रोशन ख़्याल या इनक़िलाबी सियासी अदब जी जेका रिवायत आहे, त इहा जदीद दौर जी पैदावार आहे। ऐं जेको यूरोप में रेनेसेंस पीरियड आयो, जेको निशाद सानिया आई, इहो दौरु आहे जंहिंमें सनती इनक़िलाब जो चढ़णु, उनखां पोइ नतीजे में जेके दुनिया में बहस थिया 16वीं सदी, 17वीं सदी, 18वीं सदी, 19वीं सदी, इहो दुनिया जे अंदरि फ़िक्री सियासी अदब जो हिकिड़ो उरूज हलियो। ऐं जंहिंमें 19th सेंचुरी त ख़ासि तौर ते उहा सदी आहे जंहिंमें इहे सभु नज़रिया जेके बि तव्हां ॾिसो था दुनिया में, जेके बि हिन वक़्तु सियासी वारा नज़रिया आहिनि वॾा, मिसाल तौरु सोशलिज़म आहे, मिसाल कम्यूनिज़म आहे, मिसाल तौरु नेशनलिज़म आहे, मिसाल तौरु फेमिनिज़म आहे, मिसाल तौरु प्लूरलिज़म आहे, मिसाल तौरु डेमोक्रेसी आहे, मिसाल इहे जेके बि दुनिया में सियासी फाशिज़म आहे, अनार्किज़म आहे, इहे सभई सियासी नज़रिया घणे भाङे 19वीं सदी जी पैदावार आहिनि। ऐं इन्हनि मां हर हिकु रिवायत पंहिंजे दौर में सियासी अदब प्रोड्यूस कयो आहे। ऐं असांजी सिंध जो समाज जेको आहे, उनजी मां जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि खे करे आहियां त सिंध जे अंदरि, सिंध नंढे खंड जे उन्हनि चंद इलाइक़नि मां शामिल आहे, जीअं मिसाल बंगाल खे तमामु घणी अवलियत हासिल आहे। ऐं अंग्रेज़नि बि बंगाल में अची पंहिंजा खेमा खोलिया। अंग्रेज़ जेका मॉडर्निटी हिन हिंदुस्तान में आई, उहा बि बंगाल खां शुरू थी। जदीद तालीम बंगाल खां शुरू थी, इदारा उते ठहिया, उते यूनिवर्सिटियूं ठहियूं, एकेडमीज़ ठहियूं। त बरे सगीर में नंढे खंड में सिंध उन्हनि चंद इलाइक़नि मां आहे जिते असांजे हिन समाज में तव्हां ॾिसो त 1920 जे ज़माने खां ई सियासी अदब जी शुरूआति थी वई। मां तव्हांखे मिसाल ॾियां त 1909 में जॾहिं बॉम्बे काउंसिल में चूंडिजी विया सिंध जा 4 मेंबर, सर हचंदा विशनदास ऐं अब्दुल मजीद सिंधी, पंहिंजो इहे रईस गुलाम भुरड़ी, त उन ज़माने में जॾहिं सिंध जी बम्बई खां जुदाई जो मोशन मूव थियो बम्बई काउंसिल में, त उन ज़माने में सर हरचंद राय विशनदास डॉक्यूमेंट लिखियो। ऐं पोइ उनखां पोइ शेख अब्दुल मजीद सिंधी 20 जे ज़माने में इहो डॉक्यूमेंट लिखियो। ऐं पोइ असां वटि 30 में तव्हां ॾिसो त अयूब खोड़े साहिब जो सफ़रिंग साहिब सिंध नाले किताबु शाया थिए थो। चयो वेंदो आहे त उहो किताबु राष्ट्री साहिब लिखियो, पर जंहिंजे नाले ते रिकॉर्ड ते आहे फ़िलहाल त उनखे मञिबो, पर उहो पंहिंजे दौर जो तमामु हिकिड़ो असराइतो किताबु हो। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसंदो त अली मोहम्मद राशिदी जो फ़रियाद सिंध पार्टीशन खां अॻु में, ऐं उनखां पोइ उनखां अॻु में अञा साईं जोए साहिब जा मज़मून जेके तव्हां ॾिसो त लेट 40s में आहिनि, ऐं जेके नेशनलिज़म छा आहे ऐं सेक्युलरिज़म छा आहे, उहे पूरे मौज़ूअनि ते जोए साहिब जा आहिनि। ऐं उनखां पोइ जेतिरो हैदर बख़्श आहे, साईं GM सैद आहे, पलीयो साहिबु आहे, ॿिया तमामु घणा माण्हू आहिनि। त असांजी सिंध जे अंदरि बि असांजी 20वीं सदीअ जे शुरूआति खां इहा रिवायत तमामु घणी पुख़्ती थी। ऐं येठमल पुरसराम साहिब जो किताबु समाजवादियत, इहो बि 30 जो किताबु आहे। त इहो तव्हां ॾिसो त असांजे सिंधी अदब में इहा रिवायत 20वीं सदी जे शुरूआति खां ई शुरू थी वई। गौहर साहिबु, जीअं जामी साहिबु त चयो त मुख़्तलिफ़ जेके असीं खणी चऊं त इहे जिन बि साथियुनि जो हींअर ज़िक्र थियो आहे, उहे कंहिं न कंहिं सियासी तहरीक सां वाबस्ता रहिया आहिनि। ऐं पोइ उन्हनि जेके शयूं लिखियूं आहिनि त उनखे असां सियासी या फ़िक्री अदब जे ज़मरे में पिया आणियूं। छा तव्हां सम्झो था त जेको नाविल लिखियो पियो वञे, जीअं ॾीपलाई साहिब जो नावल हो सांगड़, या सिराज जेको लिखियो पढ़ाॾो सोई सॾु या मरण मूसी आहे, इहो बि सियासी फ़िक्री अदब जो पार्ट थी सघे थो, या नाविल जेको आहे उहो सियासी फ़िक्री अदब जे हवाले सां का ख़ासि जॻह कोन थो ॻाल्हाए? महिरबानी साईं, इहो सुवालु ॾाढो दिलचस्पु आहे। हिन सुवाल खे सम्झण जे लाइ असांखे पहिरीं थोरो सम्झणो पवंदो त सिंध में जेके सियासी तहरीकूं रहियूं आहिनि या सियासी फ़िक्र रहियो आहे, उन जे पंहिंजो एक्सप्रेशन कहिड़ो रहियो आहे उन में। मसलन सिंध में तव्हां अगरि सियासी तहरीकुनि खे ॾिसंदो या सियासी अदब खे ॾिसंदो थ्रू आउट द हिस्ट्री, ख़ासि करे विरहाङे खां पोइ, पहिरीं जामी साहिबु रखिया हुआ उनखे, त उन्हनि खे तव्हां ब्रॉडली 3 हिसनि में कैटेगराइज़ करे सघंदो। हिकिड़ो जिन में हिकिड़ो त इहो क़ौमियत ऐं क़ौम परस्ती वारो सुवालु जेको आहे, उनखां पोइ इहे सरमाएदार मुख़ालिफ़ जेके वेड़ूं आहिनि या तहरीकूं आहिनि जेके बि। थर्ड क्वेश्चन जमहूर या डिक्टेटरशिप वारो आहे, जेको ॾाढो लेटर आहे। हाणे इन में 2 क़िस्म जा कम थिया थो इन तहरीकुनि में। हिकिड़ो त प्योरली पॉलिटिकल वर्क्स आहिनि उन्हनि में, जंहिंमें तव्हांखे हैदर बख्श जतोई जा डॉक्यूमेंट्स मिलनि था। ऐं मसलन 1958 में लिखियलु अथसि छा सिंधी ॿोली कराची में रही सघंदी।
या GM सैयद या प्योरली थियोरिटिकल कम आहिनि उन्हनि ते। पर इहे सिर्फ़ु लीनियर इन माना में न पिया हलनि, सिंध जो जेको आम माण्हू आहे उन्हनि ते इहे ॻाल्हियूं पहुचाइण जे लाइ उहे इज़हार जा मुख़्तलिफ़ तरीक़ा अपनाइनि पिया। मसलन लतीफ़ जी नई सिर तशरीह जेकी पैगाम लतीफ़ या हिन हिसाब सां मिले थी असांखे, उहा थिए पई। ऐं जेको कमु हू पॉलिटिकल फ्रंट ते कनि पिया, जेको पॉलिटिकल लिटरेचर हू लिखनि पिया, एट द सेम टाइम जेके अदीब आहिनि उहे उन ई तहरीकुनि जो जेको जौहर आहे उहो पंहिंजे ॻाल्हियुनि में इज़हारीनि पिया। मसलन असांखे असां अदब पढ़ूं त असांजो सियासी कारकुन तयारु थियो उन हिसाब सां। मसलन जेके क़ौम परस्त तहरीकुनि उन्हनि जेको अदब तयारु कयो पिए उन सियासी कारकुन खे तयारु करण जो ई हो, मसलन क़ौम परस्त अदब जेको बि। पर उहो किरदारु अमली मैदान में कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ुनि मां गुज़री सघे थो ऐं उन तकलीफ़ुनि मां गुज़रण महिल उन जो फ़ैसिला कहिड़ा हुअणु घुरिजनि ऐं कहिड़ा कहिड़ा धोखा ऐं फ़रेब अमली मैदान में थी सघनि था, उहो चिताव ॾियण लाइ जेको किरदारु अदा करे पियो उहो फिक्शन करे पियो। उन में पोइ तव्हांखे सिराज जो मिलंदो पढ़ारो सोई सॾु। ऐं मसलन आगा सलीम जो नावल थो ऊंदाई धरती रोशन हथ, सॼी तारीख़ खां खणे थो 47 ते दंग थो करे ऐं सॼी तारीख़ में तव्हां ॾिसंदो त धक किथे उहो लॻे, नुक़सानु केरु पियो रसाए, पंहिंजे अंदरि जा माण्हू सभु कनि पिया। त डिस्कोर्स उहो ई पैदा करिणो आहे, पर उन जो इज़हार जो तरीक़ो पोइ नावल बि थी सघे थो, जीअं तव्हां ॻाल्हि चई सांगड़ नावल, या उहा शाइरी थी सघे थी, अयाज़ जी शाइरी तमामु घणी। हू जो साहिबु लिखियो आहे त जेॾीमहिल अयाज़ निकितो जेल मां रेल में वेठी पिया अचनि त जेब स्टेशन ते रेल बीहे बि, उते बि अयाज़ खे चवनि था त असांखे ॿुधायो उड़क हलो धीमा हलो। सखर रेल मां जेॾीमहिल लहे थो त आहिनि सियासी कारकुन, पर शाइर ॾांहुं उन्हनि जी डेडिकेशन एतिरी आहे जो सखर रेल स्टेशन तां घर ते उनखे कुलनि ते खणी था अचनि पंहिंजे घर ताईं, चवनि था त असांखे कलाम ॿुधायो, इंस्पायर कंदो रहे थो उन्हनि खे। ऐं तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो आरी सर जूं जेके किताब आहिनि उनमें लिखियलु आहिनि त सख़्तु तरीन अज़ियतूं जेॾीमहिल उन्हनि जेल में असांखे उन्हनि ॾिनियूं त सियासी नज़रियात असां वटि हुया, पर जेका ॻाल्हि असांजे ईमान खे वधीक पुख़्तो ऐं ताज़ो करे रही आहे जी शाइरी। जेॾीमहिल असां पढ़ूं था उन्हनि खे सांव लड़े जो गीच चओ को शांत बुरी आहे शांत कयो वछो, इन क़िस्म जी ॻाल्हियूं। त इज़हार जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि, पर जीअं जामी ॻाल्हि कई जेसि ताईं उहा ॻाल्हि सियासी आहे, उहो ड्राई पॉलिटिकल ड्राई त मां माना हिकिड़ो पॉपुलिस्ट हुन में चवां थो, ड्राई न दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि उहे, उहे प्योरली पॉलिटिकल डॉक्यूमेंट्स हुजनि या त लिटरेचर में हुजनि, पर बहरहाल किरदारु उहो सियासी अदा कनि था। साईं मसरूर शाह, ही जीअं मूं नाविल जी ॻाल्हि कई, सिंध में हिकिड़ो ज़ाहिर आहे फोक विज़डम बि आहे ऐं लोक अदब बि आहे। असांजा जेके सुघड़ आहिनि उन्हनि ॾिठ जे ज़रिए, प्रोलीअ जे ज़रिए ऐं सिंगार जे ज़रिए, उन्हनि में बि हुननि कंहिं न कंहिं लाॻापियल इशूज़ जी या कंहिं न कंहिं आइडियालॉजी खे ज़ाहिर आहे त उन में शामिलु कयो आहे। त तव्हां छा था सम्झो त जेको असांजो लोक अदब आहे उहो बि सियासी ऐं फ़िक्री अदब जे ज़मरे में उनखे पाण आणे सघूं था? महिरबानी। हाणे तव्हां जेको सवालु कयो आहे उन में ई जेके बि सुवाल थिया त कॉन्टेक्स्ट में अगरि असां वञूं, थोरो पहिराइती ॻाल्हि रखिजे त वधीक आसानी थींदी। हाणे सभ खां पहिरियों सियासत ते जेको तव्हां सुवालु कयो न, सियासी अदब जे हवाले सां ॾिसो, तारीख़ में रियासत रही आहे ऐं रियासत जा मामला बि रहिया आहिनि। तहज़ीब जॾहिं आई आहे त स्टेट रही आहे, ठीकु आहे, पर रियासती मामला ऐं रियासतुनि सां वेड़ जेका रही आहे न, उहा मज़हबी सूरतुनि में रही हूंदी, इख़्लाक़ियात जी सूरतुनि में रही हूंदी, मुख़्तलिफ़ ॿियनि शक्लुनि में रही आहे। मिसाल बुद्धिज़्म खे मां छा चवां, बुद्धिज़्म खे मज़हब मां चवां थो न, पर बुद्धिज़्म छा आहे उन दौर जी पॉलिटिकल वेड़ आहे। तॾहिं पॉलिटिक्स एज़ अ कैटेगरी हुई कोन, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हां वठो हिंदुइज़म, इस्लाम आहे, इस्लाम पॉलिटिकल फिनोमिनन हो, स्टेट कैप्चर थी, नई रियासत ठही, ठीकु आहे। रियासत जा मामला हुआ जहिड़ो हो, जदोजहदी, माण्हू पंहिंजे राइट्स लाइ विढ़नि पिया, ठीकु आहे, पर पॉलिटिक्स एज़ अ कैटेगरी जेका आहे उहा न हुई। माण्हू मज़हबी इख़्लाक़ी शक्लुनि में विढ़ंदा हुआ, पंहिंजा जेके मसला हुआ, माण्हू एज़ अ सब्जेक्ट कोन थियो हो, अञा इंसान अञा सवाल कोन थियो। छो जो स्टेट पंहिंजी अथॉरिटी ड्राइव कंदी हुई डिवाइन खां, ख़ुदा खां, ठीकु आहे। मिसाल तव्हां माज़ियूं जेके बि रियासतूं आहिनि जदीदियत खां पहिरियां जूं, उहे पंहिंजी अथॉरिटी किथां ड्राइव थियूं कनि, अवाम मां नथियूं कनि। अवाम त कैटेगरी हो ई कोन, माण्हू त सवाल ई कोन हो न।
पावर किथां पियो अचे? पावर ड्राइव पियो थिए मज़हबी अथॉरिटी मां, ख़ुदा खां। ठीकु आहे, त हाणे जेका जदोजहद पई थिए उन्हनि जे ख़िलाफ़, उहा बि मज़हबी शकुलनि में पई थिए, इख़लाक़ियात जी शकुलनि में पई थिए। पोइ उहो अदब हिकिड़ी पंहिंजी हैसियत उन दौर में रखे थो। पॉलिटिक्स कैटेगरी थिए थी 17वीं 18वीं सदी में। उहा तॾहिं थी थिए पॉलिटिक्स कैटेगरी जॾहिं माण्हू सब्जेक्ट थो थिए। सिटीज़न जो कॉन्सेप्ट अचे थो न फ्रेंच रिवोल्यूशन में, या उनखां पहिरियां इंग्लिश रिवोल्यूशन। फर्स्ट पॉलिटिकल रिवोल्यूशन जेका आहे, या पॉलिटिकल मॉडर्निटी जी जेका पहिरियों इनक़िलाब आहे, उहो इंग्लिश रिवोल्यूशन आहे। ठीकु आहे, इंग्लिश रिवोल्यूशन 2 कम कया। हिकिड़ो, अथॉरिटी पार्लियामेंट, किंग अथॉरिटी कोन्हे, बादशाह अथॉरिटी कोन्हे, न ई उहो लॉ गिवर आहे। ख़ुदा लॉ गिवर न आहे, पार्लियामेंट लॉ गिवर आहे। ठीकु आहे, नतीजे में उन वेड़ में माण्हुनि खे उन्हनि मोबिलाइज़ कयो त पंफलेट्स लिखिया, पंहिंजी एजिटेशन कई। हाणे इहो पॉलिटिकल लिटरेचर पियो अचे सीधे नमूने सां, जंहिंमें माण्हू सब्जेक्ट आहे, माण्हूअ जो इशू एड्रेस पियो थिए। ठीकु आहे, पहिरियां त सब्जेक्ट हो न, पहिरियां बादशाह ऐं उनजा सब्जेक्ट्स। ठीकु आहे, पहिरियां माण्हू न हो, पीपुल जी कैटेगरी जेका आहे उहा इंग्लिश ऐं फ्रेंच रिवोल्यूशन में अचे थी। ऐं पोइ ओहिड़ो लिटरेचर थिए थो जंहिंमें माण्हूअ जो हक़ जी ॻाल्हि आहे। ऐं पॉलिटिक्स बुनियादी तौर ते इज्तिमाही माण्हू, जॾहिं माण्हू इज्तिमाही तौरु सिधे नमूने सां माण्हू थी करे या सिटीज़न तौरु विढ़नि, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कनि, त इहा पॉलिटिक्स आहे। ऐं उहो पॉलिटिकल अदब जेको उन्हनि शयुनि खे एड्रेस करे। हाणे इहा ई साॻी शइ असां जॾहिं ॾिसंदासीं त पॉलिटिक्स मॉडर्न कैटेगरी आहे, त मां सम्झां थो त माज़ी में रियासती उमूरनि ते शयूं लिखियूं वयूं आहिनि। तव्हांखे पॉलिटिक्स बि मिलंदो, तव्हांखे कन्फ्यूशियस ऐं मुख़्तलिफ़ शयूं मिलंदियूं, पर सही माना में जेको पॉलिटिकल लिटरेचर आहे उहो मॉडर्निटी ऑफ फिनोमिनन आहे। ठीकु आहे, ऐं उहो मॉडर्निटी जी फिनोमिनन असां वटि कीअं आयो, असां वटि पॉलिटिकल लिटरेचर जो मामिलो कीअं आहे, जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कई लोक अदब जी। ठीकु आहे, हाणे लोक अदब जो ॿ टे सूरतूं आहिनि। मिसाल तौर ते माओइस्ट हूंदा आहिनि, माओइस्ट लोक अदब खे पॉलिटिकल ठाहे सघंदा आहिनि। मिसाल आदिवासी अदब आहे न हींअर हिंदुस्तान में, आदिवासी अदब उन्हनि जो ट्राइबल लिटरेचर आहे, उन्हनि जा ट्राइबल गाना, उन्हनि जा जेको आहे सो रस्मूं, उन्हनि जा फोक अदब, सॼो जेको मामिलो आहे। ठीकु आहे, मिसाल सिंधी में नड़ बेत हारी तहरीक वारा छा कंदा, उन्हनि ई बेतनि खे, उन्हनि ई फोक अदब खे हारी ऐं वॾेरे जे इशू में तब्दील करे छॾींदा। सिंफ साॻी हूंदी हुई, मैटर जेको थी वेंदो हारी वॾेरे जो थी वेंदो। ठीकु आहे, हाणे इहो हिकिड़ो ॿियो फिनोमिनन आहे त पॉलिटिक्स कल्चरल फिनोमिनन्स खे इस्तेमालु करे पॉलिटिकल आइडियोलॉजीज़ पाण खे पॉपुलराइज़ कंदियूं आहिनि। पर पॉलिटिकल लिटरेचर जेको आहे ख़ासि, जेके असां चऊं त बाबा हीउ सियासी ऐं नज़रियाती अदब आहे, त उहो मॉडर्निटी ऑफ फिनोमिनन आहे। ऐं उनजी शुरूआति सिंध में कीअं थी, उन ते मां सम्झां थो त ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। जामी साहब, ई जीअं आम जेका राय आहे, त उन राय में जीअं अव्हां त सियासी अदब जी जॾहिं सहेड़ कई हुई त हुन में अव्हां लिखियो त तहरीक रिसाले में जेके एडिटोरियल लिखिया हुआ उन ज़माने में उहे बि सियासी ऐं फ़िक्री अदब जो पार्ट आहिनि। असां वटि हिते हिकिड़ी डिबेट हलंदी रही आहे त अदब जेको आहे उहो उन में सियासत जो दख़ल या फ़िक्र उहो फ़िक्र जेको सियासी फ़िक्र हुजे, त उन में काफ़ी जेके आर्टिकल्स आया या मुख़्तलिफ़ माण्हुनि जेके अहिड़े क़िस्म जूं शयूं लिखियूं त उनखे कुझु असांजा जेके अदीब दोस्त आहिनि उहे चवंदा या तख़लीक़ कान्हे का, ऐं अदब जो डायरेक्ट जेको तइलक़ आहे उहो तख़लीक़ सां आहे, विज़डम सां आहे। ऐं उहा का ॿी शइ जेका उहा का आमद थिए थी ऐं उहो ख़्यालु अचे थो, ऐं उहो ख़्यालु जेको आहे जॾहिं प्रेज़ेंट कजे थो त उहो अदब आहे। हिन में का क्रिएटिविटी कान्हे का। त अव्हीं इन खे कीअं था ॾिसो त छा कहाणी या एडिटोरियल या मज़मून या अहिड़े क़िस्म जो को सियासी पैगाम आहे उहो बि अदब जे ज़मरे में अचे थो छा? जेको तव्हांजो सुवालु आहे, इन मौज़ू ते मुंहिंजा तमामु घणा मज़मून लिखियल आहिनि ऐं तमामु घणा लेक्चर थियल आहिनि, उहे छपियल आहिनि, उहे किताबनि मुंहिंजनि में आहिनि। पर हिते दोस्तनि जे साम्हूं वरी सां मां ॻाल्हि कयां। ॾिसो, अदब जे बारे में बि काफ़ी दुनिया में हिकिड़ा मफ़रूज़ा पैदा कयल आहिनि। अदब जे बारे में हिकिड़ो पहिरियों मफ़रूज़ो इहो आहे त इल्हामी अदब थींदो आहे। अदब कॾहिं बि इल्हामी नाहे थींदो। इल्हामी अदब हिकिड़ो मफ़रूज़ो आहे। अदब जेको बि आहे उहो जंहिं बि सिंफ़ में आहे, उहो जंहिं बि सूरत में आहे, जंहिं बि शिकिल में आहे, उहो समाज जी पैदावार आहे। छो त फ़र्द रहे समाज में थो, जिए समाज में थो, सोचे समाज में थो।
महसूस समाज में करे थो, मौज़ू उतां खणे थो, उनजो तख़युल उतां तश्कील थिए थो, उनजा ख़्याल उते परवरिश वठनि था, हुनजी सोच उते कंस्ट्रक्ट थिए थी, हुनजो पूरो एटीट्यूड उते कंस्ट्रक्ट थिए थो। इन करे जेको बि इंसान जो दाख़िली फ़िक्री शऊरी एहसासाती जेको निज़ाम आहे उहो कंस्ट्रक्ट थिए थो हिन समाज में जंहिंमें माण्हू रहे थो। उहो समाज हुनजो आस पास जो समाज बि आहे, उहो समाज हुनजो आलमी समाज बि आहे, हुनजे दौर जो समाज बि आहे, ऐं हुनजो माज़ी जो समाज बि आहे, ऐं हुनजो मुस्तक़बिल जो समाज बि आहे। इन करे पहिरीं ॻाल्हि त इहा त जेको हीउ अदब जो बहस आहे त अदब ख़ालिस छा थींदो आहे ऐं न थींदो आहे, त जंहिंखे चइबो आहे त बाबा इल्हामी अदब दुनिया में इहो मफ़रूज़ आहे, इल्हामी अदब दुनिया में को बि न थींदो। नंबर 1। ॿी ॻाल्हि, ऐं इन खां मथे कंहिं तख़लीकार जी तौहीन थी सघे नथी त तख़लीकार खे चयो वञे त हिन खे इल्हाम थींदो आहे, उहो ई बयानु कंदो आहे, पोइ त टपाली थियो उहो, पोइ त उहो पैग़ाम ॾींदड़ आहे, पोइ उहो तख़लीकार कीअं थियो। इन करे कंहिं बि वॾे तख़लीकार जी सभ खां वॾी तौहीन इहा आहे त हुनखे इल्हामी सॾियो वञे, पोइ हुनजो कमाल कहिड़ो आहे, बाक़ी उहो पाण तख़लीकार आहे, उहो पाण मुफ़क्किर आहे, उहो पाण सोचींदड़ आहे, साहिब ख़्याल आहे, साहिब तख़युल आहे, साहिब एहसास आहे, ऐं हू फनकार आहे। इन करे हू दुनिया में वॾो माण्हू आहे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त हाणे जेको तव्हांजो सुवालु आहे त छा खे अदब चऊं ऐं छा खे अदब न चऊं, इहो वॾो सुवालु आहे। अदब जो तालुक़ु न कंहिं सिंफ़ सां आहे, अदब जो तालुक़ु न कंहिं मख़सूस फॉर्म सां आहे। दुनिया जे हर मौज़ू ते अदब लिखी सघिजे थो, ऐं दुनिया जे हर इज़हार कयल ऐं सुभाणे इज़हार थींदड़ जेके सिंफ़ूं मौजूदु बि न आहिनि, इहे जेके बि इंसान जा एक्सप्रेशन्स आहिनि, इहे फॉर्म खां क़तई नज़र उहे अदब जे ज़िमरे में आहिनि, अची सघनि था। ॿी ॻाल्हि। हाणे टीं ॻाल्हि, जॾहिं चऊं था त अदब समाज मां उसरे थो ऐं अदब समाज जो मतिलबु हर शइ आहे, त पोइ इन जो मतिलबु आहे त इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़ो फ़र्दु जेको कुझु महसूसु करे थो पंहिंजे अंदर में या तख़यल में आणे थो, सोचे थो, ख़्याल आराई करे थो, उहो छा समाज खां कटिजी करे थो? हुनजा ॾुख, हुनजा सूर, हुनजा ख़्याल, हुनजो तख़युल, हुनजा ख़्वाब, हुनजूं साभियाऊं, हुनजा पंध, जेको कुझु बि हुनजो कॉग्निटिव, हुनजे दाख़िली तोड़े ख़ारिजी जेको ही वहिंवार आहे, जेको हुनखे तख़लीक़ ते मजबूर करे थो, उहो दरअसल तश्कील थिए थो समाज मां। इन करे मां इन ॻाल्हि खे मुख़्तसर बयानु कयां त इन मफ़रूज़े मां निकिरणु खपे त को सियासत। हिन 20वीं सदी जो हिकिड़ो तमामु वॾो अदबी नक़ाद आहे जो मूंखे ॾाढो वणंदो आहे, विलियम रे बॉन्ड। काफ़ी अदब जा उस्ताद वेठल आहिनि ऐं मां उन काफ़ी कोट बि कंदो रहियो आहियां पंहिंजे मज़मूननि में। उनजो पूरो किताबु आहे लेटर्स एंड पॉलिटिक्स। सियासत खे अदब खां धार कॾहिं बि नथो करे सघिजे। जेको ईअं सम्झे थो इहो उनजी सम्झ जी पोताई आहे। हाणे सुवालु इहो आहे त ज़ाहिरा उन में के तक़ाज़ाऊं आहिनि त अदब जंहिं शइ खे चऊं था उन में यकीनन फ़न जो पासो आहे, उनजो ॿोली जो पासो आहे, उनमें एक्सप्रेशन जो पासो आहे, उनमें ॿियूं सभु शयूं आहिनि। त हीउ जेको सुवालु आहे त जेके उहे अदब जा शाहकार या उहा शाइरी, उहो अफ़सानो, उहो नावल, उहो मज़मून, उहा तनक़ीद, उहा तहक़ीक़ जेका सियासत सां वाबस्तु आहे, रियासत सां वाबस्तु आहे, समाज सां वाबस्तु आहे, सियासी तहरीकुनि सां वाबस्तु आहे, पंहिंजे दौर जे मुहरिकनि सां वाबस्तु आहे, मज़ाहिमतुनि सां वाबस्तु आहे, इनक़िलाबनि सां वाबस्तु आहे, उहे बि अदब जा तमामु जेका ॻाल्हि मसूर शाह कई, ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हीउ जेको दौरु सियासी अदब जो मॉडर्न ईरा मां आयो, इहो जेके 17वीं सदी, 18वीं सदी, 19वीं सदी, 20वीं सदी, इहे सदियूं आहिनि ई इनक़िलाबनि जूं सदियूं। इहे ई त सदियूं जंहिंमें जदीद इनक़िलाब आया, सनती इनक़िलाब बि आयो, फ़िक्री इनक़िलाब बि आया, सियासी इनक़िलाब बि आया, समाजी इनक़िलाब बि आया, सक़ाफ़ती इनक़िलाब बि आया। इहे सभई जेके तहरीकूं ऐं मूवमेंट्स रहियूं, ज़ाहिरात उन्हनि जेको अदब तख़लीक़ कयो, जेको अदब खे इन्फ्लुएंस कयो। इन करे तव्हां कीअं चवंदव त मिसाल लॉर्ड बायरन आहे। लॉर्ड बायरन हिकिड़ो लॉर्ड बि हो, मेंबर ऑफ पार्लियामेंट बि हो, ऐं सेक्युलरिज़म जो वॾो दाई बि हो, बाग़ी बि हो, ऐं उहो कमाल जो रोमेंटिक शाइर बि हो। तव्हां कीअं धार करे सघंदव बायरन जी रोमेंटिक पोइट्री खे पंहिंजे दौर जे सियासी मुहरिकनि खां? मुमकिन ई न आहे। ऐं ॿिया सभ मिसाल सघंदा। इन करे नावल हुजे, अफ़सानो हुजे, शाइरी हुजे, मज़मून हुजे, का बि सिंफ़ हुजे, जेका जंहिंखे चऊं था सियासी अदब, उहो यकीनन पंहिंजे दौर जे। ऐं मां त इन राय जो आहियां त जेके शयूं बज़ाहिर सियासी न आहिनि, इहो ॾाढो दिलचस्प मौज़ू आहे। जेके शयूं बज़ाहिर, मिसाल इश्क सियासी मौज़ू न आहे बज़ाहिर,
इश्क बे सियासी मौज़ू आहे। जंहिं समाज में इश्क जो इज़हार नथो करे सघिजे, जंहिं समाज में इश्क नथो करे सघिजे, ऐं जॾहिं उन समाज में को शाइर को तख़लीकार आशिक़ी जी ॻाल्हि करे थो त उहो पंहिंजे समाज सां बग़ावत करे थो। इहा शइ कीअं ग़ैर सियासी आहे? इन करे मां चवां थो त सियासत जो मतिलबु रुॻो हे थोरी आहे जेके माण्हू हुसन बीठो हुजे सॼे समाज जो शऊर ऐं सॼे समाज जी मज़ाहिमत ऐं सॼे समाज जो तहरुक ऐं सॼे समाज जा मुहरिक इहे सियासत जे अंदरि अचनि था। ऐं जेका ॻाल्हि कई दोस्तनि त रियासत कहिड़े क़िस्म जी शिकिल में आहे, कहिड़ी उन सां जेके मज़ाहिमत थियनि थियूं, त इन करे रियासत सियासत समाज जेके बि उन सां वाबस्ता मौज़ू आहिनि इहे अदब जे दायरे में अचनि था। ऐं तव्हां ॾिसो फ्रेंच इनकलाब जो अदब आहे, टाइम घटि आहे घणी, मूंखे ॿुधायो त स्टैंडहाल जे नावलनि खे तव्हां धार करे सघो था, तव्हां चार्ल्स डिकिंस जे नावलनि खां कढी सघो था सियासत खे, तव्हां फ्रेंच जो पूरो जेको इनकलाब जो दौरु आहे छा तव्हां धार करे सघो, तव्हां वॉल्टियर जे ड्रामनि खे धार करे सघो था सियासत खां, तव्हां बर्नार्ड शाह जे ड्रामनि खे लंडन में पाण कंदो बि, बर्नार्ड शाह जंहिं फेबियन सोसाइटी जिन ठाही उन्हनि जे ड्रामनि खे, नाटकनि खे, शाइरी खे तव्हां धार करे सघो था, छा तव्हां टॉल्स्टॉय खे धार करे सघो था, तव्हां गोरखी धार करे सघो था, ऐं ॿिया सवे हज़ारे मिसाल ॾेई सघनि था। त इन करे इहो सम्झणु त अदब जो कमु सिर्फ़ु दाख़िलियत सां आहे, यकीननि सां आहे, पर मुंहिंजो चवणु इहो आहे त दाख़िलियत जो तालुक़ बि ख़ारिजियत सां आहे। का बि दीवार चीन न आहे ख़ारिजियत में ऐं दाख़िलियत में, ख़ारिजियत दाख़िलियत मां अचे थी ऐं दाख़िलियत ख़ारिजियत मां अचे थी। ऐं हाणे तख़लीकार जी चूंड आहे त हू कहिड़नि मौज़ूअनि खे खणे थो, उहो कहिड़नि मौज़ूअनि खे कीअं कहिड़े फॉर्म में इज़हारे थो, इहो उनजे पंहिंजे मिज़ाज जे मथां आहे। पर को बि मौज़ू जेको बज़ाहिर इश्क जो हुजे, मुहबत जो हुजे, फितरत पसंदी जो हुजे, भला रोमांटिक मूवमेंट जेका पूरी आहे या त रूसो जो जेको फ़िक्र आहे बैक टू नेचर उन मां निकिती आहे। ऐं रोमांटिक जो मतिलबु थोरी रुॻो इश्क मुश्किल ॻाल्हियूं आहिनि, रोमांटिसिज़म जी पूरी मूवमेंट जी फिलॉसफी आहे पूरी बैक टू नेचर। फितरत पसंदी जो जेको अदब आहे उहो बि समाज खां ऐं सियासत खां कटियल न आहे। इन करे इन मां निकिरणु खपे, जेको बि अदब दुनिया में तख़लीक़ थिए थो उहो समाजी बि आहे, उहो दाख़िली बि आहे, उहो सियासी बि आहे ऐं उहो फ़िक्री बि आहे। तव्हां दुनिया जो अहिड़ो को शाइर खणो जंहिंजे शाइरीअ में बज़ाहिर फ़िक्र न हुजे, बज़ाहिर माण्हू नज़र भाई त गज़ल पियो लिखे में कहिड़ो फ़िक्र आहे, नकार तव्हांखे ॻोल्हे ॾींदो त बज़ाहिर जंहिं शाइरी ऐं अदब में को फ़िक्र न आहे उन में बि फ़िक्र मौजूदु आहे, उनजा फ़िक्री उञाण, फ़िक्री मुहरिक तव्हांखे पार्कू कढी ॾींदो त हे थी। इन करे इहे जेके मफ़रूज़ आहिनि अदब ऐं फ़न जे बारे में, इन्हनि मां निकिरणु खपे। इन करे सियासत जो अदब सां ऐं अदब जो सियासत सां 24 कलाक वास्तो आहे, इन्हनि खे कॾहिं बि धार नथो करे सघे। गौहर साहब, तव्हां ज़ाहिर आहे त यूनिवर्सिटी में नौजवाननि खे इल्मु ॾियो पिया, असां वटि सियासी ऐं फ़िक्री अदब जे हवाले सां असांजो सिलेबस छा थो चवे? छा असीं पॉलिटिकल साइंस जो असां वटि शोबो भए, ठीकु आहे न, हुन में असीं नौजवाननि खे पढ़ायूं बि पिया, त छा उते असीं उहो सियासी ऐं फ़िक्री असांजो आहे सब्जेक्ट में, उहे शयूं आहिनि या कोन्हनि खे, या इहा जेका रियासत जो नैरेटिव आहे या रियासत जेका सियासत चाहे थी उहा असां नौजवाननि खे पढ़ायूं था ऐं उहा आइडियोलॉजी जेका आहे उन्हनि में असीं पोर करण जी कोशिशि कयूं था। त तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु तव्हां यूनिवर्सिटी में नौजवाननि खे पढ़ायो पिया, छा तव्हां सम्झो था त असांजो सिलेबस सियासी ऐं फ़िक्री घुर्जुनि खे पूरो करे थो? मां सवालु ॾाढो ॾुखियो आहे, सुभाणे मूंखे वरी नौकिरी ते वञिणो आहे। बहरहाल चवण जी ॻाल्हि इहा त असांजो हिकिड़ो दोस्त आहे, हुन खां इकनॉमिक्स शोबे में उहो पढ़े पियो। मां हुन खां पुछियो त यार इकनॉमिक्स शो ॾाढो ज़बरदस्त फर्स्ट क्लास, तव्हां ॾाढो ज़बरदस्त बहस थींदा था हुते, फर्स्ट क्लास ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। त मूंखे चईं हा बहस ॾाढा फर्स्ट क्लास थींदा आहिनि, उहो पढ़ूं पिया असीं इहो केन्स पढ़ूं पिया, माइकल फ्रेडमैन फर्स्ट क्लास ॻाल्हियूं पढ़ूं पिया असीं मुआशियत जे हलण जो हेॾा होॾा। मां भला मार्क्स जी का ख़बर चार, छो यार मार्क्स माना नालो ॿुधल लॻे थो मूंखे। मां चयो यार हे त हिन दौर जा माण्हू आहिनि 1970-80 जा फ्रेडमैन वारा, उहो मार्क्स बुनियादी। सो बहरहाल ॻाल्हि उते था छॾियूं। सिलेबस जो मसइलो न आहे हूंदो, मसइलो आहे त तव्हांखे जेको तव्हांखे इंगेज करे पियो उस्ताद जेको आहे उहो पाण कहिड़ो लाड़ो रखंदड़ आहे, उनजी पंहिंजी सोच कहिड़ी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त
प्रोपोगेंडा जेको थींदो आहे उहो तव्हां हर लेवल ते करे सघो था। तव्हां कंहिं बि ॻाल्हि खे खणी उनखे पंहिंजे हिसाब सां एक्सप्लाइट कीअं था कयो, उनजो दारोमदार तव्हां ते आहे। त सिलेबस त सुठो आहे ॾाढो। असां वटि अंग्रेज़ी डिपार्टमेंट में असां अहिड़ियूं शयूं पढ़ाईंदा आहियूं ऐं पोइ वरी असांखां पुछाइण थींदी आहे। पर बहरहाल मां थोरो तव्हांजी जेको जामी ॻाल्हि कई उन ते वधाईंदे त तव्हां घटि में घटि हीउ जेको अदब जी छाप आहे असांजी, ख़ासि करे प्योर लिटररी अदब जी मां ॻाल्हि थो कयां, उनजी छाप जेका सियासत ते आहे उनजी छंड छाण जी ज़रूरत आहे असांखे। त असांजी यूनिवर्सिटी में कहिड़ियूं शयूं क्लासीफाई थी पहुचनि थियूं, उते जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि खे कहिड़ियूं शयूं सुहनि थियूं ऐं छा उहो जदीद दौर जी तक़ाज़ाउनि ते पूरियूं लहनि थियूं नथियूं लहनि। छा असांखे वाक़ई को क्रिटिकल माण्हू ठाहिणो आहे या असांखे सुभाणे मार्केट लाइ अहिड़ो माण्हू ठाहिणो आहे जेको यस्सर वारी ॻाल्हि करे वञे। त मुंहिंजे ख़्याल में असांजी यूनिवर्सिटी जो ध्यानु ॿिए पासे घणो आहे। सुभाणे असीं मार्केट लाइ हिकिड़ो चङो माण्हू तयारु कयूं जेको सवाल न करे, जंहिंजो फॉर्मेशन तव्हांजे स्कूल टाइम खां ई थींदी रहे थी। हिकिड़ी ॻाल्हि ॿियो इहो त जामी ॾाढी सुठी ॻाल्हि कई, पर मां हुन में थोरी एडिशन कंदुसि। उहो इहो त जेकॾहिं तव्हां मुकमल तौर ते अदब खे ईअं ॾिसंदो त जेकॾहिं उन में सियासी अंसर नाहे या हू अदब इन सेंस माना उन में तव्हां सियासी जामी चओ त इंटरप्रिटेशन्स तव्हांखे वरी बि उन में मिली वेंदियूं। मुंहिंजे ख़्याल में जेॾी महिल तव्हां सियासत जी ॻाल्हि कयो था त उहो हिकिड़ो इज्तिमाही विरसो हुजे थो सॼे समाज जो, ऐं अदब बे इनफरादियत जी ॻाल्हि कंदो आहे। पर अदब जो हिकिड़ो पासो जेका प्योरली इनफरादी पासे आहे, निज इनफरादी पासो हुनजो आहे, उनखां इनकार नथो करे सघिजे, उहो पंहिंजी जाइ ते आहे। पर हा, उन में जेको सियासी अंसर आहे उन तरीक़े सां ॾिसी सघिजे थो। मसलन संधी ज़ात हंजन पलीअ साहिब जेको लिखियो आहे किताबु, उहो उन अदब जे ख़िलाफ़ु आहे जेको तव्हांखे वेगाणो करे थो, जेको चए थो त तव्हां मसलन तव्हां समाज में सुभाणे वञी कमु कोन था करे सघो, माण्हू सभु बेकार आहिनि, ठगी था कनि, धोखेबाज़ आहिनि, भॼी ईंदा, इन करे तव्हां कुंड में वेही रहो। इन क़िस्म जो अदब ॻाल्हि त इनफरादियत जी करे थो, पर उहो प्रोजेक्ट सियासी आहे। मसलन इहो सियासी प्रोजेक्ट आहे त तव्हां कुंड में वेठा हुयो, तव्हां तहरीक न उभारियो, तव्हां इंगेज न थियो माण्हुनि सां, तव्हां आवाज़ न उथारियो, इहो सियासी प्रोजेक्ट थी सघे थो। पर उहे ॻाल्हियूं जेको मुकमल तौर ते इनफरादियत में इंसानी फितरत जो हिसो आहिनि, जंहिंजो इज्तिमायत सां तालुक़ कंहिं बि सूरत में जुड़ंदो हुजे, पर उन्हनि जो इज़हार ऐं उनजो असर जेको थिए थो उहो इज्तिमायत ते नथो थिए, उहो इनफरादी थिए थो। मसलन आउं कहिड़े एहसास ऐं कर्ब मां गुज़रां थो, अगरि उनजो असर सिर्फ़ु इनफरादी थिए थो त उनजो इज़हार बि इनफरादी आहे। त अदब जो उहो पासो आहे जेको असांखे ॾिसणु खपे। बाक़ी इन सियासी प्रोजेक्ट खे उहो ॾिसी सघिजे थो हुन सां। साईं मसरूर शाह साईं त ॻाल्हि खे बयानु त कयो, पर जेको आम असां सभिनी वटि हिकिड़ी सोच आहे त असांखे त तारीख़ उहा पढ़ाई थी वञे जेका गासिबनि जे तरफ़ां लिखियल आहे। हींअर ई नौजवान हिते थोरी देरि पहिरीं मूं हुनजो ऑब्सेशन हो, कलीम उठ जेके आहिनि हींअर 4 नाविल लिखिया आहिनि। हुन में हिकिड़ो होशू ते बि हुन लिखियो आहे, हिकिड़ो हुन राजा डायर ते बि लिखियो आहे, ॿिया बि मुख़्तलिफ़ जेके असांजा सियासी दौर रहिया आहिनि मुख़्तलिफ़ तारीख़ जा, उन्हनि ते हुन लिखियो आहे। त हाणे मुंहिंजो सुवालु वरी ॿीहर जेको मुंहिंजो सुवालु कोन्हे, हिननि सभिनी ऑडियंस जो सुवालु आहे त छा रियासत उहो सियासी फ़िक्री अदब जेको आहे उनखे वधाइण विझाइण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं करे पई, या उन अदब खे दॿाइण जो कोशिशि कयूं पियूं वञनि। जीअं असां वटि सुहिणी रिसाले ते पाबंदी लॻी, असां वटि डिपलाई साहिब जूं जेके तहरीरूं हुयूं या जेके नाविल आहे उन्हनि ते पाबंदी लॻी, या अयाज़ जा जेके किताब आहे उन्हनि ते बि पाबंदी लॻी। त अमीं हिनखे कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त जेको आहे ॻाल्हि ॿोल हली रही आहे त हुन में कुझु शयुनि खे वाज़े कजे, ऐं असां ॻाल्हि ॿोल में प्योर जेको लिटरेचर आहे उनखे पॉलिटिकल लिटरेचर सां थोरो मिलाए पिया छॾियूं। मिसाल जे तौर ते दास कैपिटल ऐं ब्रेख्त जा प्लेज़ अलॻि शयूं आहिनि, ठीकु आहे। पली जे साहिब जूं जेके कहाणियूं आहिनि उहो सुबुह थींदो का अलॻि शइ आहे, ठीकु आहे। हाणे मौज़ू आहे पॉलिटिकल लिटरेचर, त उहो लिटरेचर जेको प्योर लिटरेचर हूंदो आहे उहो इस्तारनि में ॻाल्हाईंदो आहे,
उहो मेटाफोर में ॻाल्हाईंदो आहे, उहो अलामतुनि में ॻाल्हाईंदो आहे। ठीकु आहे, जेको सियासी प्योर पॉलिटिकल डॉक्यूमेंट्स असां जेके चऊं था, नज़रियाती अदब, थियोरिटिकल ऐं पॉलिटिकल जेको अदब आहे, उहो इस्तारनि में मेटाफोर्स में न आहे ॻाल्हाईंदो, तस्वरनि में ॻाल्हाईंदो आहे, कॉन्सेप्ट्स में ॻाल्हाईंदो आहे, रियासत जे बारे में, सियासत जे बारे में, समाज जे बारे में। जीअं सोशल थ्योरी जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि, ठीकु आहे, समाज जी मिसाल असां वटि कहिड़ा डॉक्यूमेंट्स आहिनि, असां वटि सिंध ॻाल्हाए थी, हिकिड़ो फंडामेंटल डॉक्यूमेंट आहे पॉलिटिक्स जो। ठीकु आहे, असां वटि सुबुह थींदो आहे, ठीकु आहे, उहो फंडामेंटल डॉक्यूमेंट आहे। माना कंहिं बि को बि अगरि सियासत जो ॿींग सियासत मूंखे अदब जी घणी प्योर लिटरेचर जी ख़बर न आहे, मां सियासत जो शागिर्दु, सियासत जे शागिर्द खे माना अगरि सुबुह थींदो हुन न आहे पढ़ियो सिंध में त खुटल आहे। ठीकु आहे, इहे फंडामेंटल डॉक्यूमेंट्स असां चई सघूं था। त इहो असांजो जेको आहे पॉलिटिकल लिटरेचर आहे, या सेव सिंध सेव कॉन्टिनेंट। ठीकु आहे, हाणे हुन में साईं जोए साहिबु इस्तारनि में त कोन्हे ॻाल्हायो न, प्योर लिटरेचर त कोन्हे, उहो तख़लीक़ त कोन्हे, तख़लीक़ी अदब जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं, त उहा आहे त उहा तख़लीक़, पर हिकिड़ी अलॻि शइ आहे। बाक़ी इहो मामिलो ज़रूरु आहे त अदब प्योर लिटरेचर सियासत सां ॻंढियल हुजे थो, हर शइ सियासत सां ॻंढियल आहे, जीअं जामी साहिबु चयो, पर उन्हनि में वरी फ़र्क़ु बि थियनि था। हाणे तव्हां जेका ॻाल्हि कई त रियासत पॉलिटिकल लिटरेचर खे या आइडियोलॉजिकल जेको लिटरेचर आहे उनखे फ़रोग़ ॾियण लाइ कोशिशि करे थी या कोन थी करे। ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिकल आइडियोलॉजिकल लिटरेचर उहो कहिड़ो आहे। हर स्टेट जेका आहे उहा पंहिंजो माण्हुनि खे पढ़ाईंदी आहे, सियासी नज़रियाती तौरु पढ़ाईंदी आहे। मीडिया ते वेठा आहियूं, सॼो ॾींहुं असां वेठा आहियूं त इहो छा आहे, ॿुधाइनि पिया न असांखे सियासत जे बारे में, समाज जे बारे में ॿुधाइनि पिया। भले उहो बेवकूफ़ाणो असां चऊं, मुंहिंजे लाइ बेवकूफ़ाणो थी सघे थो, पर आहे त ॻाल्हि, आहे त नैरेटिव। ठीकु आहे, पॉलिटिकल साइंस जी डिपार्टमेंट में तव्हांखे नंढे लाइ असांखे पाकिस्तान स्टडी पढ़ाई वई आहे। ठीकु आहे, हिकिड़ी हिस्ट्री जो हिकिड़ो ख़ासि नैरेटिव असांखे ॿुधायो वियो आहे। ठीकु आहे, त हू स्टेट जेका आहे उनजो जेको नैरेटिव आहे, उनजो जेको पॉलिटिकल नज़रियो आहे, उहो त बिल्कुलु हू फैलाए पई। ॻाल्हि इहा आहे त कहिड़ो सियासी अदब असांखे खपे, कहिड़ो नज़रियाती अदब असांखे खपे। उन में असांखे इहो ॾिसणो पवंदो त पॉलिटिकल लिटरेचर जेको आहे, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंध में प्योर लिटरेचर जी डोमिनेंस रही आहे। घणो असां फिक्शन जी तरफ़ ऐं इन्हनि शयुनि, मिसाल तव्हांखे माना हर ॿिए माण्हू में शाइर मिलंदो हिते। ठीकु आहे, उहो शाइरी भले हुनखे ईंदी हुजे न ईंदी हुजे, पर माना शाइर फेसबुक ते ॾिसो त माना हर ॿियो माण्हू शाइर आहे। ठीकु आहे, फिक्शन ऐं इहे जेको प्योर लिटरेचर आहे असां वटि, इहे शयूं जेके आहिनि असां वटि घणियूं रहियूं आहिनि। छो जो इहो, ऐं कॾहिं कॾहिं किन समाजनि में इहो थींदो आहे त कुझु सब्जेक्ट मैटर्स, कुझु मौज़ू, कुझु सब्जेक्ट्स जेके आहिनि उहे ॿिए जी वालार करे वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते इंग्लिश समाज जी मां ॻाल्हि कयां, उहो सिंध सां थोरी हिकिड़ी रिलेटेड ॻाल्हि आहे, इन करे इंग्लिश समाज 19वीं सदी में हुन सियासी जेको अदब जो जेको फंक्शन हो उहो हुनजो लिटरेचर प्ले पियो करे। इंग्लिश लिटरेचर जेको आहे उहो सॼी कंस्ट्रक्शन आहे। इंग्लिश लिटरेचर ठाहियो वियो, सियासी कम वरिता वेंदा लिटरेचर मां। हाणे सियासी अदब खे वालारे वियो प्योर लिटरेचर इंग्लिश समाज में। ठीकु आहे, तव्हांखे जर्मन समाज में फिलोसफी जो जेको मौज़ू आहे, जर्मन समाज में फिलोसफी सभिनी जी वालार करे वई। हू जेका बग़ावत बादशाह सां कनि पिया, उहा एब्स्ट्रैक्ट आइडिया में पिया कनि, फ़लसफ़े में पिया कनि। फ़लसफ़ो ॿियनि मौज़ूअनि जी वालार करे। सिंधी समाज में लिटरेचर, प्योर लिटरेचर जेको आहे, नाविल थियो, शाइरी थी, इन वालार कई ॿियनि अदब जी सूरतुनि जी। मिसाल जे तौर ते असांखे आसानी सां सम्झ में, छो जो हिंदुस्तानी समाज जो हिकिड़ो मिज़ाज बि आहे, मौसीक़ी, फिक्शन, असांजो सभु जेके रिलीजियस डॉक्यूमेंट्स आहिनि उहे बि शाइरी ऐं रिदम में आहिनि। ठीकु आहे, नतीजे में हिते माण्हूअ खे मोबिलाइज़ करण लाइ हितां जे जेके पॉलिटिकल माण्हू आहे उन्हनि घणो फिक्शन, शाइरी ऐं नाविल खे इस्तेमालु कयो। ठीकु आहे, उनजी हिकिड़ी जेका वालार थी, उन वालार में हिकिड़ी हुन जा हिकिड़ा पंहिंजा बेनिफिट्स ज़रूरु आहे, त उन समाज खे तमामु घणो मोबिलाइज़ कयो, तमामु घणो हरकत में आंदो या पॉपुलराइज़ कयो नैरेटिव खे। मिसाल साईं जीएम साहिब जा किताब आहिनि, साईं जीएम साहिब जे किताब में कुझु शयूं आहिनि जेके बुनियादी आहिनि, बाक़ी जेके बि उनजा किताब आहिनि उन में रिपीटेशन आहे। मां चवां घणी रिपीटेशन आहे, छो जो हुन लाइ मजबूरी त हू चवंदो त मे बि मुंहिंजूं ॻाल्हियूं माण्हुनि ताईं न पहुचनि, त मां बार बार उन्हनि शयुनि खे पाण बि इहा ॻाल्हि विकिरे कंदो। पर साईं जीएम साहिब जो जेको नैरेटिव आहे उहो सिंधी जो जेको फिक्शन आहे उन में पॉपुलराइज़ थियो आहे। ईअं ई तव्हां ॾिसो त अवामी तहरीक जो या पली जो जेको लिटरेचर, पलीजे साहिब जो जेको फिक्र आहे, उहो घणो शाइरी ऐं इन्हनि सूरतुनि में पॉपुलराइज़ थियो।
माण्हू वधीक उन ते मोबिलाइज़ थिया, हुन जा जेके थियोरेटिकल किताब आहिनि या सियासी नज़रियाती शयूं आहिनि उहे घटि माण्हुनि पढ़ियूं हूंदियूं। ठीकु आहे, हाणे इहो हिकिड़ो सिंधी समाज जो रहियो। पर उन सां हिकिड़ी शइ जेको हुन साइड लिमिटेशन हुई उहा इहा हुई त सिंध में सोशल थ्योरी डेवलप न थी सघी, सिंध में पॉलिटिकल साइंस जेका आहे उहा घणी डेवलप न थी सघी, उहो लिटरेचर घणो डेवलप न थी सघियो। मिसाल जे तौर ते मां हिकिड़े आर्टिकल में लिखियो त सिंध जो वॾे वॾो फिनामिनन आहे, पाकिस्तान जो वॾे वॾो फिनामिनन भुट्टोइज़म आहे, भुट्टो पॉपुलिस्ट फिनामिनन जेको आहे 71 खां वठी जेको 77-79 ताईं इहो जेको फिनामिनन आहे हिकिड़ो पॉलिटिकल फिनामिनन आहे। तव्हां अर्जेंटीना में इहो फिनामिनन पेरोनिज़म जी सूरत में अचे थो, मिस्र में नासिर जी सूरत में अचे थो। उन्हनि मुल्कनि में तव्हां जो अगरि तव्हां पॉलिटिकल लिटरेचर पढ़ो त उन्हनि ते हुननि जूं PhD थियल आहिनि, किताब आयल आहिनि त ई फिनामिनन्स खे उन्हनि सम्झायो आहे पॉपुलिज़म छा थींदो आहे। हिते असां वटि एॾो वॾो फिनामिनन भुट्टे जो आहे जे पूरी सोसाइटी खे ड्रास्टिकली चेंज करे छॾियो, सिंधी सोसाइटी खे। उन ते भुट्टो ते को तव्हांखे साइंटिफिक लिटरेचर सिंधी अदब में को साइंटिफिक एनालाइसिस मां जेतिरो सिंधी अदब खे पढ़ियो, पॉलिटिकल लिटरेचर पढ़ियो तव्हांखे कोन मिलंदो। मूंखे हिकिड़ो पलीजे साहिब जे वॉल्यूम्स में 72 जो हिकिड़ो एसे आहे सैयद ऐं भुट्टो, मां उनखे पंहिंजे आर्टिकल में कोट कयो त इहो वाहिद उन दौर जो मज़मून आहे पूरे सिंधी अदब में जेको कंहिं हद ताईं चई सघे थो त बाबा ही साइंटिफिक एनालाइसिस आहे पॉपुलिज़म जो। उन खां अलावा तव्हांखे किथे कोन मिलंदो। वरी ज़िया इरादो अचे उन ते बि का शइ तव्हांखे अहिड़ी सब्सटेंशियल नथी मिले। ठीकु आहे, अकेडमिशन्स कंदा हूंदा यूनिवर्सिटीज़ में, इस्लामाबाद जी यूनिवर्सिटी में को कराची को ॿाहिरां पढ़ी आयो, उन हमज़ा अलवी टाइप माण्हू उन्हनि करे छॾियो, उहे बि सिंधी लिटरेचर में न आयो आहे शइ। ईअं ई मौजूदा जेको असां वटि अदब अचे पियो आहे, जेके आर्टिकल्स लिखिया वञनि पिया या जेके मज़मून अचनि पिया, उन में उहे शयूं उहो जेको नज़रियाती यूनिवर्सिटीज़ मां तव्हां एक्सपेक्ट न कयो, पब्लिक यूनिवर्सिटी मां तव्हां एक्सपेक्ट न कयो पाकिस्तान जे समाज में, पाकिस्तान जे मुल्क में तव्हांखे उहो जेको आहे सो मार्क्स पढ़ाईंदा ऐं तव्हांखे क्रिटिकल कंदा, डेमोक्रेटिक सोसाइटी न आहे रही। ठीकु आहे, तव्हां इहो एक्सपेक्ट कयो सिंध जे इंटेलेक्चुअल मां ऐं सिंध जी सियासी पार्टियुनि मां ऐं केडर मां त उहे इहो कमु कनि। ऐं उन में तव्हांखे मां आख़िरी माना मुख़्तसरनि मां ॻाल्हि कयां त तव्हां कीअं जज कयो त बाबा हीउ जेको लिटरेचर आहे असां वटि पॉलिटिकल ऐं आइडियोलॉजिकल जेको सिंधी अदब में उहो केतिरे मयार जो आहे। उन मयार खे अगरि तव्हांखे परखिणो आहे त तव्हां समाज जा इशूज़ ॾिसो, समाज जा दुनिया जा फिनामिनन खे ॾिसो त उहो छा उन मयार ते लहे थो। मिसाल जे तौर ते असां वटि कैटेगरीज़ जेके आहिनि पॉलिटिक्स जूं, हर सब्जेक्ट जूं पंहिंजूं कैटेगरीज़ थींदियूं आहिनि, तसवर थींदा आहिनि। ठीकु आहे, असां वटि जेके तसवर आहिनि पॉलिटिकल अदब में समाज खे सम्झण जा, पॉलिटिकल फिनामिनन खे सम्झण जा, उहे सभु जा सभु 60 ऐं 70 वारे दौर जा आहिनि ऐं उहे सभु चीन ऐं सोवियत यूनियन खां उधारा वरितल आहिनि। ठीकु आहे, उधारा कीअं वरितल आहिनि? मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो ट्रेंड रहियो नेशनलिज़म। ठीकु आहे, नेशनलिज़म जे पहिरां में असां ॾिसूं था शयुनि खे। ॿियो असां वटि फिनामिनन रहियो माओइज़म जो, पलीजे साहिब जी सूरत में। ठीकु आहे, या कम्युनिस्ट जेके सोवियत कम्युनिस्ट हुआ उन्हनि जी सूरत में। हाणे 90s खां पोइ दुनिया अंदरि अलाए केतिरी दुनिया में चेंजिस अची वियूं ऐं पॉलिटिकल फिनामिनन्स बि नवां नवां अची विया। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते सिंध में अर्बनाइज़ेशन जो फिनामिनन आहे। सिंध नो मोर मां चवां थो त उहा एग्रीरियन सोसाइटी न आहे रही, उहा अर्बनाइज़ सोसाइटी थी चुकी आहे। ठीकु आहे, एग्रीकल्चर भले हूंदो, एग्रीरियन सोसाइटी कोन्हे। हाणे असां इहो कोन था चई सघूं त सिंधी सोसाइटी ज़रई समाज आहे। तव्हांखे नंढो नंढो शयुनि में अर्बनाइज़ रहंदो, तव्हांखे अर्बनाइज़ेशन जा सभु शयूं जेके आहिनि सो आहिस्ते आहिस्ते फैलजंदियूं। अर्बनाइज़ेशन ते मूंखे ॿुधायो त का हिकिड़ी शइ आई हुजे सिंधी अदब में जे अर्बनाइज़ेशन खे सिंध में सम्झायो हुजे। तव्हांजो एग्रीकल्चर में स्टेट जी जेका प्रोटेक्शन हो हारी खे, ज़मींदार खे, टेनेंसी एक्ट वारा जहान अलाए किथे ख़तमु थी विया। हीअ जेको तव्हांजा नवां फिनामिनन जंहिंमें खेत मज़दूर अची वियो, तव्हांजो मिडिल जेको मर्चेंट आहे उहो अची वियो, सॼी सिंधी सोसाइटी जो जेका एग्रीरियन रिलेशन्स आहिनि उहे चेंज थी विया आहिनि। असां वटि अञा ताईं हारी कमेटी जा जेके डॉक्यूमेंट्स आहिनि हारी कमेटीअ जा, जंहिंमें अञा जागीरदारी दौर बटाई वारो मसइलो हलंदो, उहो अञा ताईं सभिनी हारी जेके कमेटियूं न हींअर उन्हनि जो अञा ताईं उहो ई मैनिफेस्टो आहे त बाबा बटाई जो निज़ाम जागीरदारी ख़तमु कंदासीं। बाबा हिते हीअ जेको सॼा नवां फिनामिनन अची विया आहिनि, हीअ जेको माइक्रो फाइनेंस अची वई आहे, हीअ जेको ज़ात जा मसइला अची विया आहिनि, उहो केरु किथे को तव्हां मिलियो, को अदब मिलियो आहे कोन, को बि कोन थो लिखे या का महिनत कोन थो करे। सोशल मीडिया फिनामिनन आहे समाज जो।
सोशल मीडिया ते तव्हांखे ॿुधायो त सिंधी अदब में का शइ आई हुजे त मां सोशल मीडिया वर्क कीअं थी करे, उनजा नज़रियाती पासा छा आहिनि। उन खां पोइ तव्हां पोस्ट मॉडर्न कल्चर जेको असां वटि अची वियो आहे, असांखे ख़बर कोन पई आहे, पर असां आहियूं पोस्ट मॉडर्न। ख़बर भले न पई हुजे असांखे, जीअं असां पहिरियां मॉडर्न थी विया हुआसीं, कॉलोनियल दौर में असां जदीद थी वियासीं, ख़बर असांखे 50 सालनि खां पोइ पई त वी आर मॉडर्न। ठीकु आहे, त मॉडर्निटी कॾहिं बि अची वई, पोस्ट मॉडर्न पाण थी विया आहियूं। पर केरु थो लिखे हिते त बाबा सिंध में पोस्ट मिसाल या नज़रियाती दौर ख़तमु थी वियो। हाणे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में आई, नज़रियाती दौर ख़तमु थी वियो, पर उहा जेका कैफ़ियत आहे जंहिंमें माण्हू कंहिं नज़रे में यकीन ई कोन थो करे, इहो हिकिड़ो कल्चरल फिनामिनन आहे, इहो हिकिड़ो पॉलिटिकल फिनामिनन आहे। इन ते को तव्हां मूंखे सिंधी ॿोली में को अदब या का लिखणी, को मज़मून, को पेपर ॾेखारियो हुजे, इहा शइ लिखी हुजे त बाबा हीउ मामिलो छा आहे। जामी साहब, तव्हां पंहिंजी ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां हिकिड़ी सीरीज़ हलाई आहे पॉलिटिकल अवेयरनेस जी, जेके नौजवान आहिनि उन्हनि में, जंहिंमें पोइ असांजूं नियाणियूं बि आहिनि, असांजा नौजवान जेके मर्द बि आहिनि, छोकिरा बि आहिनि, त उन्हनि में उन खां पोइ तव्हांजो हिकिड़ो टिमाही फ्रीडम जे नाले सां ज़ाहिर आहे त उहो सियासी अदबी फ़िक्री जेको जरीदो आहे उहो बि निकिरे पियो। उन सां गॾोगॾु तव्हां मुख़्तलिफ़ ॿिया बि किताब जेके आहिनि इन हवाले सां, त तव्हीं असांजे ईंदड़ नस्ल खे जॾहिं तव्हां पढ़ायो था या जॾहिं तव्हां उन्हनि खे घुराए करे उन्हनि जी तरबियत करियो था, त उन मुस्तक़बिल खे कीअं था भायो? मुंहिंजे ख़्याल में मूंखे इजाज़त ॾियो त जेका ॻाल्हि बहस हले पियो उन फ्लो में मां ॻाल्हि खे अञा अॻिते खणा, उहो वधीक बुनियादी आहे हिननि शयुनि जा। जेका ॻाल्हि असांजे दोस्त मसूर शाह कई, ॾाढी सुठी ॻाल्हियूं कयूं, कयूं बुनियादी ॻाल्हियूं कयूं, उन में कुझु इज़ाफ़ा मां कयां। ॾिसो, यूरोपियन कॉन्टेक्स्ट इहा आहे त यूरोप में जेको 16वीं सदी जी रिफॉर्मेशन ऐं 17वीं सदी जी इनलाइटमेंट, एज ऑफ रीज़न, उन में थिए छा थो त उन में 4-5 फिनोमिना हिकिड़ा गॾु था हलनि समाज में। सनती इनकलाब अचे थो, उहो सॼे समाज जी बीहक खे बदिलाए छॾे थो। पैदावारी ज़रिया, नवां तबिकनि जो पैदा थियणु ऐं नवनि तबिकनि जे करे नवां रवैयनि जो पैदा थियणु, नवां मफ़ाद पैदा थियणु, नवां तज़ाद पैदा थियणु, हिकिड़ो पूरो समाज हिकिड़े नए दौर में दाख़िल थिए थो। वरी तव्हां ॾिसो त बेकन ऐं डेकार्ड जी शिकिल में फ़लसफ़े जी रिवायत जेका एपिक्यूरस खां वठी ऐं मार्कस ऑरेलियस रोमन जो किंग हो, एम्परर हो, उते बीहजी वई। वरी फ़लसफ़े जी रिवायत बेकन ऐं डेकार्ड जी शिकिल में दुबारा ॿीहर उभरे थी यूरोप समाज में। तव्हां ॾिसो त साइंस, कापरनिकस ऐं गैलीलियो ऐं ब्रूनो ऐं डाविंची ख़ुदि इंजीनियर हो वॾो, ऐं पोइ बेकन ख़ुदि साइंस जो माण्हू हो, ऐं ख़ुदि डेकार्ड जेको आहे फ़लसफ़ी रुॻो न आहे पर उहो मैथमेटिशियन आहे वॾो तमामु। तव्हां ॾिसो त पूरी उन दौर में मैथमेटिक्स, साइंस ऐं फिज़िक्स, ख़ुदि न्यूटन जो कैम्ब्रिज में पढ़ाईंदो मज़हब हो। न्यूटन कैम्ब्रिज में साइंस कोन पढ़ाईंदो थियोलॉजी हो, पर हुयो फिज़िसिस्ट ऐं साइंटिस्ट हो। हीअ पूरी तहरीक आहे। वरी तव्हां ॾिसो त जेका ॻाल्हि सवेर थी त सियासी ऐं समाजी फ़िक्र जेको आहे, मिसाल जॉन लॉक जो इहो चवणु त जेको हज़ारे सालनि खां वठी जेको चयो वेंदो हो त हक़ जेके आहिनि ख़ुदा तय कंदो आहे, हक़ इंसान जो इस्तेकाक न आहे त तय करे डिवाइन राइट्स, हुन डिवाइन राइट्स खे हिकिड़ो अॻियो स्टेप टपायो ऐं नेचुरल राइट्स ते खणी आयो, ख़ुदा जे हक़नि खां फितरत जे करे खणी आयो त बाबा लाइफ, लिबर्टी एंड प्रॉपर्टी जेका इहा नओं दौर हिकिड़ो। थॉमस जेफरसन अञा उनखे बदिलाए छॾियो, उन प्रॉपर्टी कढी छॾी ऐं थॉमस जेफरसन उन जी जाइ ते खणी आयो जेका पंहिंजो परसूट ऑफ हैप्पीनेस। तव्हां ॾिसो त हॉब्स ऐं वरी लॉक, वरी रूसो सोशल कॉन्ट्रैक्ट थ्योरी खणी आया, जेका क़दीम ज़माने में यूनान में हुई पर विच में वरी गुम थी वई। ऐं सोशल कॉन्ट्रैक्ट, रियासत जो ॻाल्हि सवेर थी त रियासत जो पंहिंजे शहरनि सां कहिड़ो मुआदो हूंदो ऐं शहरी कंहिं बि स्टेट में कहिड़े रहंदो मुआदे तहत, इहो डिस्कोर्स अची वियो। ऐं पोइ ॿिया केतिरा नज़रिया। असांजी सोसाइटी जो अलमियो इहो आहे असांजी त जेके ग्लोबल अचनि थियूं तब्दीलियूं, उन में असांखे मजबूरन दाख़िल थियणो पए थो। पंहिंजो समाज असांजो इल्मु प्रोड्यूस करे ई कोन थो। हीअ जेका सवेर ॾाढी सुठी ॻाल्हि कई जेका मसूर शाह, त असांजे समाज जे लकाम ते गहरो तजियो छो न आहे। मुंहिंजे ख़्याल में उनजा 2 टे सबब आहिनि। हिकिड़ो सबबु इहो आहे त हिन समाज जे अंदरि इल्मु प्रोड्यूस कोन थो थिए। अञा हिन समाज में सोशल साइंसिस जो डिसिप्लिन्स एॾा सघारा न आहिनि। यूनिवर्सिटियुनि में तव्हांखे विरले कुझु कोन थो मिले। वरी बि जेका शइ प्रोड्यूस थिए पई समाज करे पियो ॿार,
यूनिवर्सिटियुनि में तव्हांखे काश नथी मिले घणे भाङे त उते को समाजी इल्मु। मुंहिंजो इहो किताबु आयो आहे हींअर सिंधी समाज जो तारीख़ी तनक़ीदी अभ्यास। तव्हां बिलीव कयो मां 15 ॾींहं सोचींदो रहियुसि त इन जे लाइ जेकॾहिं मुहाग लाइ कंहिंखे ॾियां त कंहिं कहिड़े माण्हू खे ॾियां यूनिवर्सिटी में। आई कुड नॉट फाइंड अ सिंगल पर्सन ऑनेस्टली। समाज जी गहरी परख उहो असांजे यूनिवर्सिटियुनि में फ़िलहालु त कैपेसिटी कोन्हे, अहिड़ो कमु थिए ई कोन पियो। ॾिसूं कोन पिया का किताब अहिड़ा पेपर्स। वरी बि जेको सिंध जे अंदरि जेको अंधो मंडो जेको फ़िक्री ऐं इल्मी पोरियो थियो आहे उहो सियासी तहरीकुनि कयो आहे ऐं सियासी तहरीकुनि सां वाबस्ता माण्हुनि कयो आहे। यूनिवर्सिटियूं उहे शयूं पूरियूं न करे सघियूं आहिनि। इन करे थिए छा थो त असां वटि ज़ाहिर आहे त जेतिरो समाज में इल्मु हूंदो जेका ऑब्जेक्टिव एनालिसिस आहे उहो ओतिरो ई साम्हूं ईंदो। इन करे असांजी सोसाइटी में इहा शइ। ॿी हिकिड़ी शइ असांजे समाज में जेका मां हींअर 2-3 दफ़ा मूंखे चयो आहे त संजीदा शइ खे उहा पज़ीराई हासिल न आहे जेका पॉपुलिस्ट शइ खे आहे। जीअं पॉपुलिस्ट सियासत खे पज़ीराई आहे, जीअं जलाल चांडे खे पज़ीराई आहे, जीअं फौजिया सूमरो खे पज़ीराई आहे, उसा जुमन में कोन्हे। जीअं पॉपुलिस्ट शयूं ॿियनि सभिनी शोबनि में आवी आहिनि, इहा साॻी शइ इल्म ऐं फ़िक्र ऐं अदब ऐं फ़न जी दुनिया में बि आहे त जेके सस्तियूं सवलियूं ऐं शयूं आहिनि उनखे फ़ौरन पज़ीराई आहे ऐं जेके तमामु गहरियूं ऐं संजीदा घड़ियूं आहिनि, जेके फ़िक्रंगेज़ शयूं आहिनि, उनजो ऑडियंस थोरो आहे, उनजी खपत थोरी आहे, उनखे माण्हू पढ़नि घटि आहे, उनजी मोट घटि आहे। नतीजे में छा आहे त हिकिड़ो असां वटि ट्रेंड आयो। असां वटि ज़ाहिर ॾेई वठी प्लेटफॉर्म अख़बारूं। असां वटि अहिड़ो ट्रेंड आयो समाज जे बारे में लिखिजे थो हर शइ में कजल किनारा बादल बदकूं इहे सभु जेके आहिनि हर शइ में हर मौज़ू में शेख आयो शेर। बाबा हिकिड़ा समाज जा ऑब्जेक्टिव मौज़ू आहिनि उन में शेख आयो शेर किथां बि थींदा ऐं शाइरी में छो आणिबी उन में। त थिए छा थो त इहो बि हिकिड़ो प्रॉब्लम आहे त जेको संजीदा कमु थिए थो ऐं जेतिरो बि थिए थो उहो उनखे समाज में ओतिरो पढ़ियो नथो वञे, कंज़्यूम नथो कयो वञे, उन ते ॻाल्हायो घटि थो वञे, उन ते गुफ़्तगू घटि थी थिए, उनखे मोट ओतिरी न आहे। नतीजे में उनजे लाइ इंकरेजमेंट। मां कल्ह ॿुधायो पिए दोस्तनि खे मसरूर शाह खे पंहिंजे गौर खे हिकिड़ो चङो भलो नाले वारो माण्हू मूं वटि आयो गुज़िरियल साल। चई त हे जो तव्हांजे टेबल ते थव पियो छाजो आहे? मुंहिंजो इहो किताबु हिकिड़े ते मूं कमु कयो आहे, उन किताब जो प्रूफ पियो चेक कयां फाइनल। चई कहिड़े मौज़ू ते आहे? मुंहिंजो फलाणे मौज़ू ते आहे। चई बराबरि घणो टाइम जीअं हेतिरो मुंहिंजो एतिरो टाइम लॻो आहे मूंखे। सॼो मूंखां पुछई तफ़सील हाणे जवाबु ॾिजो हुनजो। चई साईं थोरो अमली कमु बि कयो न। जंहिं समाज में अञा इल्मी ऐं फ़िक्री कम खे कमु नथो सम्झो वञे ज़ाहिर आहे त पोइ उनजी पज़ीराई, उनजो इम्पैक्ट, उनजी शयुनि जो स्केल ओतिरो ई आहे। इन करे मां सम्झां थो त बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि थी थिए त सियासी अदब हिते 2 शयूं डिस्कस कयूं मतां नौजवान मुंझी पवनि। हिकिड़ो सुवालु तव्हां मूंखां पुछियो, मूं उनजी वज़ाहत कई त अदब ऐं सियासत में का दीवार चीन न आहे। इहो हिकिड़ो ॿियो धारो मौज़ू आहे। प्योर लिटरेचर बि सियासत खां कटियल न आहे ऐं ख़ालिस फ़िक्री ऐं सियासी अदब इहा हिकिड़ी ॿी दुनिया आहे। उहो नॉन फिक्शन आहे, उहो ऑब्जेक्टिव आहे, उहो इल्मी ऐं फ़िक्री वधीक आहे। उहो समाज जे मुहरकनि खे ॾिसंदो छंड छाण। असां वटि हाणे जेके अख़बारूं में अचनि था मज़मून, तव्हां यकीन कयो कि असां वटि रोज़ था ख़ुशि थियूं त 38 अख़बारूं आहिनि, 40 अख़बारूं आहिनि। पढ़ण जोगा मज़मून समूरनि अख़बारुनि में महीने में 4 गुणनि। सतही कॉमन सेंस तबसरे निगारी आहे। इहो त इल्मु न आहे न, इहो त फ़िक्र न चइबो न। सही माना में जंहिंखे चइबो आहे ऑब्जेक्टिव एनालिसिस, मुहरकनि जी परख, फिनोमेना जी परख, लकान जी परख, उहा हिकिड़ो वॾो गहरो इल्मी कमु आहे। ऐं सतही कॉमन सेंस जेका कमेंट्री आहे उहा थोरी सियासी अदब आहे। त पर असांखे घणे भाङे तव्हां असांजे समाज में जेसिताईं टे कम रखंदा उनमें सभ खां पहिरियों कमु इहो आहे त असांजे यूनिवर्सिटी में असांजे समाज में ॿार इल्मु प्रोड्यूस करण जी रिवायत कमज़ोर हूंदी त यकीनन ॿी ॻाल्हि जेको कमु अॻे सियासी तहरीक तंज़ीमूं कंदियूं हुयूं उन कमु छॾे ॾिनो। गुज़िरियल 25 सालनि खां कंहिं बि सियासी पार्टी पंहिंजे समाज जे बारे में का बि थीसिस आहे। असांजो रसूल ख़ुशनसीब हुयो असां जंहिं ज़माने में हिन दुनिया में आयासीं त असांजे ज़माने में इहा ई बहस आहे। यादि आहे ट्रॉट्स्काइट इनक़लाबी तसव्वुर दुरुस्त आहे ग़लति आहे, भला ग़ालिब क़ौम भारत क़ौम जो पूरे तक ग़ालिब थींदो आहे कोन थींदो आहे, साम्राज्य छा आहे, 500 शयूं थींदियूं। अॼोके दौर में सियासी तहरीक जो रिवाइवल जैसे न थींदो ऐं सियासी तहरीकूं जेके सियासी तहरीकुनि जो जेको इदराक आहे
हिकिड़नि नॉर्मल जेके इदारा आहिनि उन खां मथे आहे, छो त उहे प्रैक्टिशनर्स आहिनि, उहे समाज जे अंदरि वेहनि था, उहे समाज में अंदरि हलनि था, उहे समाज खे महसूसु कनि था, उनखे परखनि था, ऐं पूरी दुनिया में जेको प्रैक्टिशनर्स जो जेको विज़डम आहे उनखे वधीक वैल्यू कयो वेंदो आहे। पर असां वटि सियासी तहरीकुनि इहो कमु ई छॾे ॾिनो आहे। सियासी तहरीकुनि वटि उहे माण्हू कोन रहिया आहिनि जेके इहो इन ॾांहुं जो कमु करे सघनि। अॻे असां वटि दस्तावेज़ हलंदा हुआ, पोइ इख़्तिलाफ़ थींदा हुआ, तमामु घणा सख़्तु बहस थींदा हुआ, हिक ॿिए कोन वञिबो, पर समाज में त फ़िक्र जीअरो हूंदो न, फ़िक्र जो टकराव थींदो न, एक्सीडेंट ऑफ आइडियाज़ हूंदो। ऐं टी ॻाल्हि मां इहा ॻाल्हि करणु चाहींदुसि त हाणे जेको दौरु आहे उन में त अॻे वारो बहानो बि न खपे। हाणे दुनिया में इल्म ताईं एक्सेस सवली थी पई आहे। 80 जे ॾहाके में एतिरो आसान न हो, 70 में आसान न हो, अॼोके दौर में इहा शइ आसान थी वई आहे। इन करे असांखे यूनिवर्सिटियुनि खे, सियासी तहरीकुनि खे, सियासी पार्टियुनि खे ऐं जेके वाक़ई संजीदा माण्हू आहिनि उन्हनि खे इन बारे में पूरो ध्यानु ॾियणो पवंदो। त हीअ मां तव्हांखे मिसाल थो ॾियां हिकिड़ो, मूं हिकिड़ो तमामु तफ़सीली जेको तव्हां ॻाल्हि कयो न 82 जी धाड़ेल फैक्टर क़बाइली तकरार, मां त मिसाल थो ॾियां। MRD जी तहरीक में सिंधी माण्हू छो अचो, इन्हनि मां बुनियादी मौज़ूअनि ते मुंहिंजा तमामु तफ़सीली या तजियाती इल्मी फ़िक्री शयूं लिखियल आहिनि, पर मां ॾिसां थो थोरा माण्हू उनखे पढ़नि था, बाक़ी सॼे समाज में उहो हिन जो ज़िक्र थो थिए। छो त माण्हुनि खे सॉल्यूशन खपनि थियूं। त मां सम्झां थो त असांखे जेका सिंध जे अंदरि जेको सियासी ऐं फ़िक्री अदब आहे उनजी रिवायत खे सघारो करणो पवंदो, ऐं उहो सघारो इल्म ऐं फ़िक्र खां सवाइ कॾहिं कोन थींदो। त ऐं मूंखे यकीन आहे त को बि दौरु तव्हां ॾिसो, इनक़िलाब, मां हिकु आख़िरी मिसाल थो ॾियां, इनक़िलाब फ्रांस ते दुनिया में हज़ारे किताब लिखियल आहिनि। फ्रेंच इनक़िलाब छो आयो, दुनिया में हज़ारे किताब लिखियल आहिनि, उन इनक़िलाब ते दुनिया में हज़ारे नावल अफ़साना लिखियल आहिनि। एंजल्स जो हिकिड़ो ई नंढड़ो किताब त इनक़िलाब फ्रांस छो आयो, कमाली शइ। नंढे खंड में 1857 में जेका जंग आज़ादी सोकाल जेका हुई उहा जो नाकाम थी ऐं मुस्लमाननि ज़वाल में विया हलिया, उनखां पोइ त सर सैयद अहमद ख़ान उन जंग जो तजियो कयो, ऑब्जेक्टिव जेको सियासी ॾिसो आहे। तव्हां ॾिसो त उन 80 सुफ़्हनि जे डॉक्यूमेंट उन दौर ते इम्पैक्ट छॾियो आहे वॾो। त सियासी ऐं फ़िक्री अदब जो कमाल इहो आहे त उहो पंहिंजे दौर जा मुंझारा हल करे उनखे सवलो करे समाज खे ॾिए थो, तजियो करे उनजा नतीजा कढी समाज खे ॾिए थो, ऐं उन मां ई समाज पंहिंजूं मुस्तक़बिल जूं वाटूं कढे थो। ऐं इहो ई नुकार अचे। पर पाण जीअं हींअर गुफ़्तगू पे कई त जेके बि नाला जीअं सैयद रसूल बख्श पली जो या इब्राहिम जोयो साहब या शेख अयाज़, उस्ताद बुखारी, हाणे इहे नाला बि ज़ाहिर आहे त उन्हनि जेको फ़िक्र ॾिनो, पोरियो ॾिनो, उहो हाल जी बि हक़ीक़त आहे। पर इन खां अॻियां हाणे असीं ॾिसूं त समाज छा जमूद जो शिकार थी वियो आहे हलियो, या सिंध में सियासी ऐं फ़िक्री अदब जी उणाठ असांखे नज़र पई अचे। हाणे इनखे कीअं असीं ॾिसंदासीं त छा समाज जो नैरेटिव तब्दील थी वियो आहे हलियो, असीं सवाया मटीरियलिस्ट थी विया आहियूं, या असांजूं तरजीहात जेके आहिनि मटिजी वियूं हुन जूं। मुंहिंजे ख़्याल में इन सवाल खे ईअं ॾिसिजे त असांजूं जेके बि तरक़ी पसंदि सियासी तहरीकूं रहियूं उन्हनि सां उन्हनि जो हिकिड़ो फिनोमिना इहो हुयो त जेके माण्हू उन्हनि खे लीड कनि पिया उहे एट द सेम टाइम बर्ख ॾाहा, पंहिंजे दौर जा, पंहिंजे फ़िक्र जा तमामु ज़बरदस्त दानिश्वर, असर छॾींदड़ ऐं तजुर्बो कंदड़, छंड-छाण कंदड़, उन सॼी शइ जी तनक़ीद कंदड़। पर उन्हनि जी शख़्सियत जो असरु एॾो वॾो हुयो जो उन्हनि जी उभारियल जेकियूं बि तहरीकूं हुयूं, उन्हनि जी ॿारियल जेका बि चिरंग हुई, उन्हनि ते उन्हनि जी फ़िक्र खां वधीक उन्हनि जी शख़्सियत जी छाप हुई उन्हनि जे फॉलोअर्स ते। पोइ उहो तव्हां GMS फिनोमिनन ॾिसो, त पलीजोस्ट फिनोमिनन ॾिसो, या ख़ुदि हारी तहरीक ॾिसो, हैदर बख्श जदो जे वञण खां पोइ हू विथस्टैंड ई कोन थी करे सघे पंहिंजे उनखे। त अलमियो इहो जो जॾहिं इहे सभु माण्हू अमली सियासत में उन तरह उन सरगर्मी सां हिसो न वठी सघिया, त
त पोयां को अहिड़ो केडर तयारु कयल न हो जेको उन्हनि जे फ़िक्र खे खणी हली समाज खे उन सतह ते मोबिलाइज़ करे सघे। ऐं नतीजतन बेवाल पढ़ूं तव्हांजे साम्हूं आहे। इहो को कोइंसिडेंस चइजे या छा बि चइजे, हिकिड़े पासे ते अमली तौर ते सरगर्म न रही सघिया, ॿिए पासे जेकी वॾे में वॾी इंस्पिरेशन हुई इन सभिनी तहरीकुनि जी, उहो 1917 वारो बाल्शेविक इनकलाब। ऐं 91 में जॾहिं जो तोड़ थिए थो त उहो सिर्फ़ु USSR जो कोलेप्स न आहे, उहो केतिरे ख़्वाबनि जो कोलेप्स आहे। अलमियो इहो आहे त हिकिड़े पासे उन्हनि जी लीडरशिप ओतिरी सरगर्म न रही, ॿिए पासे इंटरनेशनली उन्हनि खां इहे एस्पिरेशंस जेके बि हुयूं हली वियूं। त ॿितरफ़ी या मायूसी जेकी आहे हिन सॼी नस्ल खे वेगाणो करे छॾियो। इहो नस्ल जेको असांजो आहे, जामी सां असांजो हाल अहिवाल थींदो, चवंदा रहंदा आहियूं असीं त तव्हां बिल्कुलु हिकिड़े तव्हांखे तरबियती पार्टी मिलियूं, तव्हांजी फ़िक्री आबियारी कई वई, ऐं असांखे हिकिड़े एग्ज़ाइल में रहणो पए थो, जलावतनी में, हिन पॉपुलिस्ट दौर में। ऐं जेकी जिते थोरी घणी चिड़ंग ॿरे थी उहो ॿारियूं था। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो फिनोमिनन इहो, उन सां गॾु हिकिड़ी ॿी शइ थी, उहो थियो तव्हांजे मीडिया जो सरगर्म थियणु। नज़रिए जी वेड़ त हुई पहिरीं शुरू खां वठी, पर नज़रियो खे जेको इम्पोज़ कयो वियो मीडिया जे ज़रिए कयो वियो, मसलन तव्हांजी ज़रूरत हुजे न हुजे, तव्हांजी ज़रूरत पैदा कबी एडवर्टाइज़मेंट्स ॾेखारे सॼे पॉपुलिस्ट नैरेटिव सां। सो मुंहिंजे ख़्याल में इहो जेको दौरु आहे इहो मोस्ट चैलेंजिंग दौरु आहे असांजे लाइ, जिते असांखे एट द सेम टाइम कमु करिणो आहे, इन सॼी जेकी आलमी ठगी आहे इनखे मोड़ ॾियणो आहे, ऐं इन तां दज़ लाइ छंड करे के नवां रस्ता कढणा आहिनि। हल सिर्फ़ु इहो आहे या वे फॉरवर्ड इहो आहे त रेडिकल पोज़ीशनूं असांखे छॾणियूं पवंदियूं। बाबा हे क़ौम परस्त आहे, मां हिनजो मोह कोन ॾिसंदमि छो त मां कम्यूनिस्ट आहियां। हालांकि इहो इन जे करे ई आहे जो उन्हनि फ़िक्री गहराई सां उन चीज़ुनि खे ॾिठो न आहे। केरु थो चए त जेकी उहो कम्यूनिज़म आहे उहो क़ौमी सवाल खे नथो मञे, या हुन में क़ौमी सवाल जी ॻाल्हि ई नथी थिए। मसइलो इहो आहे त फ़िक्री ॾेवालपणो जेको आहे इनखे ख़तमु करणो पवंदो, रुजत परस्ती ऐं रेडिकल पोज़ीशनूं ख़तमु करणियूं पवंदियूं। जेतिरो स्पेस असीं हींअर हिन दौर में बचाए सघूं था बचायूं। असांजा जेका इमीडिएट चैलेंजिस आहिनि उहो असांजी इंतिहा पसंदी आहे। असांजो इमीडिएट चैलेंजिस इहा तरक़ी आहे जेकी मसनूई तरक़ी कनि पिया। असांखे ॾिसणु घुरिजे त अॻिते इन जा रिपरकशन्स छा थींदा, असांजो समाज बींदो किथे वञी। मुल्लो असांजे दर ते बीठो आहे ऐं असां हिन बहस में आहियूं त क़ौम परस्त थिया या फलाणो थिया या इहो थिया। असांखे गॾियल महाज़ जोड़े पहिरीं हिन मसइलनि खे हल करणो पवंदो, ॿिया मसइला अॻिते जा आहिनि, फ़िलहाल हुननि जो टाइम न आहे। असांजा वेठल जेके दोस्त आहिनि, ऑडियंस जेके अॼु हिन बहस खे ॿुधी रहिया हुआ, उन्हनि जे लाइ ओपन था कयूं हिन फोरम खे। दोस्त को बि असांजे हिननि टिनी साथियुनि खां को सुवाल जे करे त हीअ कोशिशि करे हुननि जो जवाबु ॾींदा। महिरबानी तव्हांजी। मुंहिंजे ख़्याल में त तमामु फ़िक्री ऐं इल्मी हवाले सां ज़बरदस्त ॻाल्हियूं असां ॿुधियूं आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे पर्सनल, बाक़ी सॼो पिंडाल वेठो आहे, ख़बर न आहे उन्हनि जा कहिड़ा ख़्याल आहिनि। जेकॾहिं असां हिनखे थोरो सलीस लफ़्ज़नि में ऐं जेको असांजो अॼु मौज़ू आहे उन मौज़ूअ जे हिसाब सां बि कुझु ॿ चारि जुमिला ॻाल्हायूं त इहा वक़्त जी ज़रूरत हूंदी। असां ॻाल्हि कयूं था जेकॾहिं असां सियासत जी, त सियासी अदब में छा असां ग्लास नोस्ट ऐं पेरिस्ट्राइका खे बि शामिलु कंदासीं त उहो सियासी अदब आहे, या असां जेको डिक्शन असांजे मुल्क में या सिंध में हलियो आहे या हले पियो। मिसाल तौरु मां ॾियां थो त असां वटि कंहिं ज़माने में सबरंग डाइजेस्ट जेको लिटरेचर असांखे ॾिनो उर्दूअ में हो, पर उहो असांजे लाइ, असांजे समाज जे लाइ, पॉपुलरिटी जे लाइ वॾो शानदार डाइजेस्ट हो।
इन सां गॾोगॾु वरी सिंधीअ में जेकॾहिं असां लिटरेचर में अचूं था त असांखे जेके नावेल मिलिया, सिराज जो नावेल पढ़ाॾो सोई सॾु, सो बि असांजे लाइ शानदार आहे। पर हाणे जेको डिक्शन हले पियो, जेको असांखे मीडिया जे थ्रू मिले पियो, छाकाणि त अॼुकल्ह प्रिंट मीडिया जो दौरु इहो आहे त 1000 कापी जेको छपिजे थी उहा सेल नथी थिए। मुमकिन आहे को जेके असांजा वॾा राइटर आहिनि, अमर जलील हुजे, शेख अयाज़ हुजे, मुमकिन आहे इन्हनि जा छपजंदा हुजनि ऐं सेल बि थींदा हुजनि, पर अदरवाइज़ किताबनि खे पढ़ण वारा माण्हू न आहिनि। ऑनलाइन सिस्टम ठहण खां पोइ सभु शयूं ऑनलाइन, माण्हू दुनिया जी कंहिं बि यूनिवर्सिटी खे बि स्टडी करे थो, उन्हनि जा किताब पढ़े थो, सभु करे थो। पर तव्हांजी जेका हिते सिंधीअ जी मीडिया आहे उन में त हले पियो दर्दनि जो दारू अलाए छा को नालो जो, के जेकॾहिं ड्रामा इहे ॾिठा हुजनि, हारियाणी पियो हले, हिन क़िस्म जा। हाणे इन्हनि खे असां अदब जे कहिड़े खाते में डिक्शन में ॾिसूं या इन्हनि खे असां ईअं तफ़रीही तौरु ॾिसूं, पर उहे असां वटि शयूं मैच्योर कहिड़ियूं था कनि। सवाल इहो आहे, जेकॾहिं अकेडमिक पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसणो आहे त उहे शयूं असां में कहिड़ियूं था मैच्योर कनि, जो असांजो जेको नौजवान आहे उहो छा ॾिसे थो, छा ॿुधे थो ऐं उनजो परसेप्शन कहिड़ो ठहे थो। ही इंतिहाई अहम ऐं सलीस सवाल आहिनि। मुंहिंजो ख़्यालु आहे इन्हनि जो सभई दोस्त बिल्कुलु। हाणे हिन में पूरो सवाल त मां नथो ॻाल्हायां, जेका साईं आख़िर में ॻाल्हि कई त जेको हींअर जेको ही मीडिया वारो मामिलो आयो आहे ऐं या जेको बि ही अदब तश्कील अचे थो, उन में जेको असांजो नौजवान आहे उन ते उनजो परसेप्शन कहिड़ो ठहे थो ऐं कहिड़ियूं शयूं असां मैच्योर कयूं पिया ऐं कहिड़ियूं शयूं असां मैच्योर करणु घुरिजनि। मां सम्झां थो इहो साॻियो इहो सुवालु आहे जेको हींअर लास्टली तव्हां कयो त असां कीअं उन पॉलिटिकल या क्रिटिकल जेको अदब आहे उनखे प्रमोट कयूं, या असांजो हींअर जेका कैफ़ियत कहिड़े क़िस्म जी आहे। तव्हां ॻाल्हि कई त छा असां वाक़ई मटीरियलिस्ट थी विया आहियूं, असां को आइडलिस्ट थी विया आहियूं, छा थी विया आहियूं। असांजो मसइलो इहो थियो आहे त असां सभु कुझु आहियूं ऐं असां कुझु बि कोन थिया आहियूं। हींअर जेका कैफ़ियत आहे न माण्हुनि जी उहा इहा आहे, ठीकु आहे, उहो इहो आहे त जिते किथे बि आहिनि ऐं किथे बि कोन्हनि, सही आहे। नौजवान जी कैफ़ियत इहा आहे। मिसाल जे तौर ते ही पोस्ट मॉडर्न दौरु आहे, सही आहे, उनजो सिंधी समाज ते बि असरु आहे। हाणे हिकिड़ी शइ इंतिहाई आहे, मां तव्हांजी ॻाल्हि की परसेप्शन जी ऐं कैफ़ियत जी ऐं माण्हुनि जी जेका नौजवाननि जी जेका सोच आहे उनखे अज़ीम माण्हू या अज़ीम मुफ़क्किर या अज़ीम लेखक उहे हुआ जिन पंहिंजे दौर जी ज़रूरत खे सम्झो। पहिरियां पंहिंजे दौर जो एनालाइसिस कयो ऐं उनखां पोइ पंहिंजी दौर जी ज़रूरत मुताबिक़ कमु कयो, सही। पोस्ट मॉडर्न दौर में हिकिड़ी शइ आहे जेका तव्हां आम पंहिंजे तजुर्बे में ॾिठी हूंदी त माण्हू वाक्यनि ते आउटबर्स्ट कनि था, वाक्यनि ते रेस्पॉन्स कनि था। मिसाल ज़ैनब जो वाक़ियो थियो, ठीकु आहे, नंढड़ी अहिड़ा वाक़िया असांजी नॉर्मल रूटीन में डे टू डे थियनि था, पर कंहिं हिकिड़े वाक़िए ते सोशल मीडिया या मीडिया जे करे हिकिड़ो वॾो आउटबर्स्ट थो थिए ऐं उहो 5 ॾींहंनि 10 ॾींहंनि खां पोइ पब्लिक मेमोरी मां हमेशह लाइ गायब थो थी वञे। वरी नओं इवेंट थो अचे जेको इंटायरली डिफरेंट आहे। वरी माण्हू उन ते को रेस्पॉन्स कनि था। फेसबुक ते तव्हां सभु उन ते रेस्पॉन्स कंदा हूंदव, ठीकु आहे, उन ते स्टेटस छॾींदा हूंदव, उन ते ॻाल्हियूं कंदा हूंदव, ठीकु आहे। उहा शइ इवेंट अचो, उहो इशू थियो, वरी उहो गायब थी वियो तव्हांजी पब्लिक मेमोरी मां, वरी ॿियो इशू थो अचे। हाणे पोस्ट मॉडर्न दौर में जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त माण्हू जी जेका सोच आहे, माण्हू जो जेको रिएक्शन आहे उहो इवेंट्स में विरहायल आहे। अमेरिकन एजुकेशनिस्ट आहे, यूनिवर्सिटीज़ जी ॻाल्हि थी, हेनरी जूरो, उन जो हिकिड़ो आर्टिकल आहे, उन किताब लिखिया आहिनि द वायलेंस ऑफ फॉरगेटिंग, वेसर जो तशद्दुद, ठीकु आहे। त माण्हू जेके हिन पोस्ट मॉडर्न दौर में, अॼु जे दौर में वेसर जा मरीज़ आहिनि। इवेंट्स में मां हिकिड़ा इवेंट्स माण्हुनि खे ॾेखारे वञनि था, बाबा ही इशू सभु उथूं था, ठीकु आहे, गोड़ कयूं था, वरी असांखां विसरी थो वञे, वरी ॿियो इवेंट थो ॾिए असांखे मीडिया, वरी असां उन ते उथूं था। असां शयुनि खे सिस्टमेटिकली सम्झूं ऐं हिस्टोरिकली सम्झण ई छॾे ॾिनो आहे। नौजवान जी कैफ़ियत इहा आहे। मिसाल इशू थींदो, नौजवान रिएक्ट कंदो, हू हुनखे जो न पुछ ॾिसंदो न अॻु ॾिसंदो, पूरो उहो इन इवेंट ते ई जज़्बाती तौरु रिएक्ट थो करे। ही कैफ़ियत रुगो नौजवाननि जी कोन्हे, ही कैफ़ियत तव्हांखे हर समाज जे परत में मिलंदी।
जॾहिं तव्हां शयुनि खे हिस्टोरिकली सम्झणु बंदि करे छॾियो आहे, पूरे समाज हिस्टोरिकली जॾहिं शयुनि खे सम्झणु बंदि करे छॾियो आहे, इवेंट्स ते रेस्पॉन्ड थी करे, त माण्हूअ ख़्वाबु ॾिसणु बंदि करे छॾियो आहे। ठीकु आहे, माण्हूअ मुस्तक़बिल जो ख़्वाबु ॾिसणु बंदि करे छॾियो आहे ऐं ख़तरनाक ख़्वाबु ॾिसणु बंदि करे छॾिया आहिनि। ठीकु आहे, नंढड़ा नंढड़ा ख़्वाब आहिनि असांजा हाणे। ठीकु आहे, उहा मोबाइल फ़ोन मिले, घर मिले, ठीकु आहे, नंढड़ो ख़्वाबु आहे न। जिते असां कंपेयर कयूं GM सैद जे ख़्वाब खे, पलीजे साहिब जे ख़्वाब खे, चे गवेरा जे ख़्वाब खे, त ख़तरनाक ख़्वाब हुआ। ठीकु आहे, उहा जनरेशन ख़तरनाक ख़्वाब ॾिसण वारा नस्ल हुआ। असांजा जेके नस्ल आहे उहे मामूली ख़्वाब ॾिसण वारो नस्ल आहे। ठीकु आहे, उहो इवेंट्स में ईअं विरहायो वियो आहे, ईअं मेमोरी माण्हुनि जी शॉर्ट टर्म मेमोरी कई वई आहे। इहो पोस्ट मॉडर्न दौर जी हिकिड़ी स्पेसिफिक ख़ासियत आहे जेका तव्हांखे रुॻो सिंध में न मिलंदी पर पूरी दुनिया में मिलंदी। तॾहिं ट्रंप जहिड़ा चरिया जेके इवेंट्स ते हाइप क्रिएट कनि था उहे प्रेसिडेंट था थी वञनि। इंटेलेक्चुअल माण्हू कोन्हे ट्रंप, पर ट्रंप छा थो करे, मुख़्तलिफ़ इश्यूज़ ते हाइप थो करे। हाणे यरूशलम खे मुंतकिल कयो, हाणे इहो 96 जो हुननि जो पास थियल मामिलो ओचितो करे छॾी, को बि हुनजो जवाबु कोन्हो, को अजिब शइ नहीं, पर उन सां छा हाइप क्रिएट थी। हीअ आहे पूरी ऑपरेशन पोस्ट मॉडर्न न्यू लिबरल जेके वर्ल्ड ऑर्डर आहे उन्हनि जे इदारनि जो तरीक़ा ऐं वारदात माण्हुनि जी साइकोलॉजी ते, माण्हुनि जी मेमोरी ते। इते असांखे छा करणु घुरिजे? इते हाणे शाइरी वेठो कंदुसि ऐं महबूबा जूं ॻाल्हियूं वेठो कंदुसि त इहे एतिरो कमु कोन्ह थींदो। ठीकु आहे, इहो को समाज ते को देर पा असरु कोन्ह छॾींदो। सुठी शइ आहे शाइरी, फन हर हसास माण्हू ऐं हर सुठो माण्हू हिन पसंदि थो करे, पर कहिड़ी शइ असां ॾियूं, कहिड़ी शइ असां प्रोड्यूस कयूं जेका हिन सोसाइटी में तब्दीली आणे या हिन सोसाइटी खे चेंज करे ज़रूरत मुताबिक़। उन लाइ सोसाइटी एनालाइज़ करिणो पवंदो ऐं मां सम्झां थो इहा जेका ख़ासियत आहे इन खे ॾिसी करे कमु करिणो पवंदो। पहिरियों कमु मां सम्झां थो उहो इहो आहे त यूनिवर्सिटीज़ मां जेके दोस्त यूनिवर्सिटीज़ में आहिनि उहो पंहिंजो कमु कनि, पर कम जी नेचर मां सम्झां थो इहा हुजणु घुरिजे त यूथ खे असां इंगेज कयूं, यूथ खे असां, नौजवान खे असां सोचणु सेखारियूं। हेनरी जूरो जी ॻाल्हि त जॾहिं माण्हू शॉर्ट टर्म मेमोरी में अचनि था त सोच ख़ुदि अंडर अटैक आहे, छो जो सोच जो मतिलबु तारीख़ी तौरु शयुनि खे सम्झणु। लाशऊर में जेको माण्हू हूंदो उहो त इवेंट्स ते रिएक्ट कंदो न, सोच वारो माण्हू जेको हूंदो शयुनि खे काज़िज़ ऐं इफेक्ट्स में ॾिसंदो। त सकाफ़ती तौरु पूरी सोच अंडर अटैक आहे। त सभ खां पहिरियां मां सम्झां थो त यूथ खे इंगेज कयूं। उहो इंगेजमेंट कीअं आहे त यूथ खे असां क्रिटिकल कयूं, हुनखे शॉक ॾियूं। असां जिते स्टडी सर्किल हलाईंदा हुआसीं, क्रिटिकल स्टडी सीरीज़, कुझु दोस्तनि सियासी दोस्तनि असांखे चयो त हीअ त पॉलिटिकल सर्किल न आहे प्योर के पॉलिटिकल पार्टी जो। मां हीअ जेको सर्किल माण्हू जवाबु ॾिनो, मां हीअ सर्किल सिर्फ़ु शॉक ॾियण लाइ आहे। शॉक इहो आहे त जेको नौजवान यूनिवर्सिटी में ईअं घुमे फिरे पियो, मामूली ख़्वाब ॾिसी करे ईअं ई मरी खपी वेंदो, उनखे थोरो शॉक ॾियूं त दुनिया आहे, दुनिया जा ही मामला बि आहिनि, ही शयूं बि थियनि पियूं, ही माण्हू बि हुआ, नज़ीर अब्बासी अहिड़ा माण्हू बि हुआ जिन ईअं क़ुर्बानियूं ॾिनियूं पे, मुज़फ़र भुट्टे अहिड़ा माण्हू हुआ जेके ख़तरनाक ख़्वाब ॾिसंदा हुआ। शॉक कयूं हुनखे थोरो। ठीकु आहे, जॾहिं हू पहिरें मरहले में शॉक थींदो, शयुनि खे वरी सोचणु शुरू कंदो, त पोइ पॉलिटिक्स त अॻियां जी ॻाल्हि आहे। त असांखे क्रिटिकल जेको लिटरेचर आहे उनखे आम करणु घुरिजे, उनखे प्रोड्यूस करणु घुरिजे, स्टडी सर्कल्स जी सूरत में इहो कल्चर रिवाइव करणु घुरिजे। ॿी शइ इहा आहे त असां जेका शाइरी आहे असांजी, या जो फिक्शन या क्लासिकल, लतीफ़ जी, अयाज़ जी, इहे सभु माण्हू जेके हुआ, ॾिसो लतीफ़ खे मॉडर्निटी जे दौर में रीइंटरप्रेट कयो वियो। ठीकु आहे, लतीफ़ पंहिंजे दौर में कीअं ॾिठो वेंदो हूंदो ऐं लतीफ़ 60s वारे दौर में कीअं पियो ॾिठो, ॿ अलॻि शयूं आहिनि। उन दौर में लतीफ़ हिकिड़ो क़ौमी तबक़ाती मज़ामती शाइर करे पेश कयो वियो। हर दौर अज़ीम मुफ़क़रनि खे रीइंटरप्रेट कंदो आहे। ठीकु आहे, अज़ीम मुफ़क़िर आहे इहो जो हर दौर में नए अंदाज़नि में तशरीह थींदी रहे हुनजी। जेकॾहिं हिकु दौर ताईं हूंदो मरी वेंदो, उहो अज़ीम आहे ई कोन। असांखे पंहिंजनि शाइरनि, क्लासिकल जेके शाइर आहिनि उनखे रीइंटरप्रेट करणु घुरिजे। मिसाल असां हिकिड़ो लेक्चर रखायो लतीफ़ ते, उन में असां टॉपिक रखियो त शाह लतीफ़ जी शाइरी में आदर्शी इंसान जो तख़य्युल। उनजो बुनियादी मक़सदु इहो हो त जेको यूथ, जीअं मां ॻाल्हि कयो त इवेंट्स में विरहायल आहे, उनजी मेमोरी ई कोन्हे, उहो नंढड़ा नंढड़ा ख़्वाब थो ॾिसे, त उनखे लतीफ़ जी शाइरी जे ज़रिए असां इहो ॿुधायूं, किरदारनि जे ज़रिए ॿुधायूं त ख़्वाब ॾिसणु शुरू करे, हू ख़तरनाक ख़्वाब ॾिसणु शुरू करे।
हू पाण खां ॿाहिरि सोचणु शुरू करे। असांखे पंहिंजे क्लासिकल अदब खे ईअं इंटरप्रेट रीइंटरप्रेट करिणो पवंदो ऐं नओं लिटरेचर उहो प्रोड्यूस करे जेको पंहिंजे दौर खे सम्झाए। जीअं मां हिते हिकिड़ी ॻाल्हि कई पोस्टमॉडर्न समाज जी, इहा दौर खे सम्झाए माण्हू त तव्हां सां वेदन कहिड़ी आहे, तव्हां सां कैफ़ियत कहिड़ी आहे, तव्हांजो मसइलो छा आहे, उहो मसइलो अॻियां माण्हुनि जे रखे त बाबा ही कल्चरल ट्रेंड आहे, ही ऐं उन सबबु इंटरनेशनली ग्लोबल कहिड़ा सबबु आहिनि ऐं उन में ओड़े क़िस्म जी टीचिंग असां ॾियूं। मिसाल गोरकी जा जो किरदारु आहे पावेल, ठीकु आहे, उन दौर में उहो किरदारु हो, उन दौर में मूवमेंट जो किरदारु। अॼु अदब अहिड़ो किरदारु पैदा करे पंहिंजे अदब जेको तश्कील ॾे, फिक्शन प्योर लिटरेचर, अहिड़ो किरदारु तश्कील ॾे जेको हितां जे सोसाइटी या हींअर वक़्तु जेका माण्हुनि जी कैफ़ियत आहे उन में माण्हुनि खे लीड कंदड़ हुजे। मिसाल हींअर जो मां ॻाल्हि कयां, असां लिटरेचर ॻाल्हि करे मज़दूर जी, ठीकु आहे, वॾनि वॾनि कुर्बाननि जी, वेड़ जी, हथियारनि जी, इहो अहिड़ी शइ आहे ई कोन न। हिते लिटरेचर उहो अचणु घुरिजे जेको सोसाइटी में इहो अक्स पहिरां ॾेखारे त माण्हू कीअं मामूली ख्वाब ॾिसनि था, माण्हू कीअं विरहायल आहिनि, माण्हू कीअं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि में फाथल आहिनि ऐं पोइ उन मां को अहिड़ो किरदारु पैदा करे जेको ख्वाब ॾिसे थो, ख़तरनाक ख्वाब ॾिसणु जावे थो। मां सम्झां थो इहा ई जामी साहब खां हिकिड़ो सुवाल आहे। पाण समूरनि खे ख़बर आहे त अरुंधति राय जेको उते इंडिया जे अंदरि जेको इंडिजीनियस तहरीकूं हलनि पियूं, नक्सल बाड़ी या जो ॿियूं मूवमेंट्स, उन्हनि में हुनजो हिकिड़ो तमामु वॾो कार्य आहे जेको उन्हनि खे सपोर्ट करे थी, अमली तौर ते हुन सां गॾु बीहे थी। असां वटि सिंध में हींअर गुज़िरियल 2 साल थिया आहिनि, थरपारकर में थरकोल अचे पियो, हिकिड़ी डेवलपमेंट थियणी आहे, अर्बन जी इन्वेस्टमेंट थियणी आहे, हुते मक़ामी माण्हुनि जी दरबदरी आहे, रीसेटलमेंट पॉलिसी आहे, नेचुरल एडवेंचर में सॼो थरपारकर हलियो थो वञे। हुतां जा ॻोठाणा जेको 2 सालनि खां रोड ते वेठा आहिनि, असांजी इंटेलिजेंसिया छो कोन थी हुननि मक़ामी माण्हुनि सां गॾु बीहे, या अरुंधति राय जहिड़ो को राइटर छो कोन्हे जो हुननि माण्हुनि खे अॻिते खणी अचे, हुननि माण्हुनि जे केस खे हल करण जी कोशिशि करे, छो कहिड़ा सबब आहिनि? असांजे मौज़ू खां ॿाहिरि ॻाल्हि आहे ऐं असांजो मौज़ू न आहे इहो, पर इन बारे में जेकॾहिं मूंखां तव्हां पुछो त मूं त इन ते तमामु क्लियरली अख़बार में आर्टिकल लिखियो, मां उन्हनि सां गॾु बुख हड़ताल ते वेठो हुउसि पूरो ॾींहुं, मां उन्हनि सां बार बार मिलंदो रहियो आहियां, इन करे मुंहिंजी त पोज़ीशन ते वाज़े रहे। बाक़ी तव्हांजी जेका ॻाल्हि आहे त इहा शइ मजबूरी तरह छो नथा इनखे माण्हू, मां उनखे जोड़ींदुसि साॻी मसूर शाह वारी ॻाल्हि सां त जेसि ताईं माण्हू इन सॼे नथो सम्झे फिनोमिना ऐं फ्रेमवर्क खे, तेसि ताईं माण्हू पंहिंजा रिएक्शन्स नथो करे सघे मैनिफेस्ट। हाणे बज़ाहिर माण्हू ॾिसे थो त हीअ शइ कॾहिं सीपेक जे फॉर्म में आहे, कॾहिं थरकोल जे फॉर्म में आहे, कॾहिं ज़ुल्फ़ारबाद जे फॉर्म में आहे, कॾहिं कंहिं ॿिए फॉर्म में आहे। माण्हू खे इन सॼे नए लका जी ख़बर न आहे होलिस्टिक सेंस में, इन करे उन ॾांहुं माण्हू पंहिंजा या गुरूह या तंज़ीमूं पंहिंजा सियासी रवैया जोड़े न पियूं सघनि। ऐं तव्हां त ॻाल्हि पिया कयो फ़र्दनि जी, मां त ॻाल्हि कयां तंज़ीमुनि जी, पॉलिटिकल तंज़ीमुनि जो बि इन बारे में को चिटो नुक़्ते नज़र सीपेक जे बारे में ॿुधायो वियो आहे। हिन वक़्तु को सियासी पार्टियुनि वटि को क्लियर मौक़िफ़ आहे त उनजो सबबु इहो ई आहे त जेको हिन दौर जो उभरंदड़ लकाव आहे ऐं इन ख़िते में ईंदड़ तब्दीलियूं आहिनि, उनजे बारे में अञा ताईं असांजूं सियासी पार्टियूं या इंटेलिजेंशिया मां चवंदुसि, उहा अञा पंहिंजो प्रॉपर सम्झण जो ऐं पोइ उनजे रद्द अमल जो जेको रिस्पॉन्स आहे उहो नथी करे सघे मैनिफेस्ट। बाक़ी इनफ्राई तरह माण्हू कनि था। मां जेकॾहिं हिन ॻाल्हि खे पूरी आख़िरी ॿ लफ़्ज़ ही त तव्हांजो ॿियो सुवाल हो, मां आख़िरी ॻाल्हि हिकिड़े मिंट में इहा चवणु चाहियां थो त हिकिड़ो ॿियो नुक़्तो आहे जेको अञा डिस्कस हेठि न आयो, जेको मां तव्हांजे साम्हूं फिटी कयां थो, तव्हां हुन गौर पाण कजो। हिकिड़ो मसइलो इहो आहे त समाज में फ़िक्री ऐं गहराई वारी सम्झ वारो सियासी ऐं फ़िक्री अदब तमामु घटि पियो लिखिजे। इन त लिखिजे कोन पियो, पर तमामु न थोरो आहे, घटि आहे। हिकिड़ो चैलेंज इहो आहे। उनखां अॻियो मसइलो ॿियो कहिड़ो आहे त जेतिरो बि उहो प्रोड्यूस थिए थो उहो प्रोसेस कोन पियो थिए। अॻे असां वटि छा थींदो हो त जेकॾहिं का सियासी पार्टी, को दानिश्वर, को आलिम का शइ मैदान ते लाहींदो हो त अॻियां सियासी तहरीकूं ऐं तंज़ीमूं उन ते बहस कंदियूं, उन ते बहस थींदा, उन ते बारे में छेड़छाड़ थींदी हुई। त हाणे इशू इहो आहे, मां हिन ॻाल्हि ते पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां त हिकु त संजीदा
गहरो साइंसी सियासी ऐं फ़िक्री अदब तख़लीक़ घटि पियो थिए अॻे जी भेट में ऐं हालतुनि जी भेट में, ऐं जेतिरो थिए पियो उहो अॻियां प्रोसेस कोन पियो थिए, इन करे असांजो उनजो इम्पैक्ट कोन्हे। त असांखे न रुॻो उहो अदब पैदा करिणो आहे, पर उहो अदब समाज में कीअं वञे, उहो अदब समाज जे शऊर में कीअं वञे, उहो अदब समाज जे बहस हेठि कीअं अचे, उन जे बारे में बि असांखे ओतिरो ई गौर करिणो आहे। ऐं उन्हीअ में ज़ाहिर आहे त सहाफ़त जो, सियासी तहरीकुनि जो, अदबी तंज़ीमुनि जो, पूरे समाज जो, तालीमी इदारनि जो बुनियादी किरदारु आहे। सही जवाबु। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं ज़ाहिर आहे त मुंहिंजा ही जेके पैनल में वेठल ॾह दोस्त वारनि जी महिरबानी जो तव्हां हिन मौज़ूअ खे ख़ूबसूरतीअ सां ॿुधो ऐं दोस्तनि वरी उन मौज़ूअ खे जेको आहे एक्सप्लेन बि कयो। ख़ुदा हाफ़िज़। सामिन, इन सां गॾु ई सेशन पंहिंजे पुॼाणीअ खे पहुतो। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन